हेलो अस्सलाम वालेकुम बाबा, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? टेठ लॻा पिया, उथो वियो पाण था कनि टेक ते आहियो। मां तव्हांजी पंहिंजी मासी मोरा हर हफ़्ते वांगुरु तव्हांजे साम्हूं आहियां ऐं उमेदु थी कयां त तव्हांजो जेको हफ़्तो आहे उहो तमामु सुठो गुज़रियो हूंदो। तव्हां जेको आहे हाणे थोरो मौसम बि मटियो आहे, हाणे गर्मियूं अचनि पियूं ऐं ॿहिराड़ी में त तमामु घणियूं गर्मियूं शुरू थी वियूं आहिनि। माना माण्हुनि खे मंझंदि जो हाणे पखा ॿखा हलाइणा पवनि था ऐं खटा हाणे ॿाहिरि निकिरंदियूं, टेहा ॾिबा ॿाहिरि माण्हू उताकनि में वेहंदा, कचहरियूं कंदा। ऐं ॻोठनि में जॾहिं मां हूंदी हुअसि, अलाह हयाती ॾे मुंहिंजे मुड़ुस खे, हाणे त मरी वियो आहे, अलाह वरी बि हयाती ॾेसि क़बर में। उन महिल छा कंदी हुअसि जो सेर जे पेरां दी वेही करे ज़ोर ॾींदी हुअसि मां उनखे। पहिरियों टेहो ॾींदी हुअसि, छिनकार जेके चवंदा आहिनि घणा माण्हू, छिनकार करे खटा धटा ॿाहिरि रखे पोइ वेहंदो हो त मां उनखे ज़ोर ॿोर ॾींदी हुअसि। इहो असांजो कल्चर आहे। असांजे कल्चर में ॻोठनि में अॼु बि ईअं थींदो आहे। शहरनि में त हाणे ज़िंदगानियूं मटिजी वियूं आहिनि, पर ॻोठनि में इहो थींदो हो। वरी मच्छर बि थींदा किथे किथे, जिते अञा हाणे माना हाणे त सोलर सिस्टम अची वियो आहे, न त अॻे असां वटि हूंदो गॾह वारो पखो। छा कंदा हुआसीं, विच आगुर ते गॾह वारो पखो लॻल हूंदो, ॿ उनखे पर हूंदा, हिकिड़े ॾोंहुं हिकिड़ी रिली रखबी, ॿिए ॾोंहुं ॿी रिली रखबी। उनखां पोइ उहो गॾह जेको आहे उनजूं अखियूं बंदि कंदा हुआसीं, उहो घुमंदो हो सॼी राति। त उहा रिलियुनि जी जेका हवा थींदी हुई उन सां असांजा मच्छर भॼंदा हुआ। हाणे त पोइ इहे जनरेटर अचे विया, बिजलियूं बि जेके आहिनि सोलर अची वियूं, हाणे माण्हुनि खे एॾी ज़रूरत कोन थी पए। पर अॻे मां तव्हांखे ॿुधायां थी असांजो कल्चर कीअं हूंदो हो। ईअं कंदा हुआसीं, ॿियो हथ वारी झली हूंदी, हीअं ई हणंदा हुआसीं सॼी राति। अम्मा मच्छर था पटिनि, ॿार मवार चवंदा हुआ मूंखे। पोइ इहा निंड में उथंदी हुअसि, निंड में हीअं हीअं मूंखे झूटा पींदा हुआ निंड जा, पर हीअं हीअं कंदी हुअसि, हीअं वरी चुप थी वञा, वरी होॾा रड़ पिया, अम्मा मच्छर खाई विया, वरी ॿीहर। त इहो माना हिकिड़ो कल्चर हूंदो आहे। ॿियो माउ जो प्यारु आहे। ॾिसो था माउरूं जेके उजाॻो थियूं करनि सॼी राति ॿारनि जे लाइ, उहे ईअं उजाॻा थींदा। बहरहाल तव्हांखे कल्चर जी त हमेशह झलक ॾेखारींदी आहे। पर अॼु जेको मूंसां गेस्ट मौजूदु आहे, के तारीफ़ जो मोहताज न आहे, न्यूज़ डायरेक्टर आहे। माशाल्लाह न्यूज़ सां काफ़ी वाबस्ता रहियो आहे ऐं न्यूज़ जी दुनिया हिकिड़ी अलॻि दुनिया हूंदी आहे। मां वाहिद मुंहिंजे ख़्याल में KTH जी होस्ट आहियां जे न्यूज़ वारनि जा सभिनी खां घणा प्रोग्राम कया। इन जे करे मूंखे लॻे थो हिकिड़ो ॾींहुं न्यूज़ में प्रोग्राम कराइणु खपे। या मां हिननि सां बि ॻाल्हि कंदसि, ॾिसां हे छा था चवनि मूंखे। पर बहरहाल तव्हांखे मिल रहिया थी मुस्तफ़ा जरवार साहब। साहबा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे? टेटू लॻो पियो आहे? मासी दुआ अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? मां बिल्कुलु ख़ुशि लॻी ॾाढो सुठो तारुफ़ हो तव्हांजो, इंट्रो ॾाढो सुठो प्रोग्राम जो। मूं सोचियो पिए त इहो जेको तव्हां ॿुधायो कल्चर जो हिसो हुयो, या मूंखे ख़बर न हुई। मूंखे त क्लिप इहो ज़रूरु ॾिठो, पंजाब जेको क्लिप हो जंहिंमें गॾ या हुनजे मथां रेडियो जो वाक़ई ईअं हूंदो हो? बिल्कुलु, मां ॻोठनि में रही आहियां, मां उते ॾिसी आई आहियां। इहे असां वटि हूंदा हुआ जनरेटर वनरेटर, त बाद में आया आहिनि। पोइ हुन में छा थींदो त मतिलबु रली विझ बि हुनजे मथां हीअं हिकिड़ो ॾंडो हूंदो, ठीकु आहे, उन में वरी हीअं ॿ जेके आहिनि उहो हूंदा, जीअं टी हूंदी आहे न, टी अंग्रेज़ी में, उन ॿिन्हिनि टीनि ते वरी हिकिड़ी हिकिड़ी रिली पवंदी। वाह ज़बरदस्त। सम्झे? उहा पोइ गॾ जो अखियूं बंदि कंदा, दाणो बाणो ॾेई राति जो अखियुनि ते पटी ॿधंदा त जीअं ॾिसे न। उहो चौधारी ईअं फिरंदो हो गॾ, ऐं उहो जे गॾ बीह रहे, गॾ बीह रहंदो त होॾो महिल कोथी सोटी हणंदुसि, हल लाइट हली वेंदी गॾ। छो त पखे जी लाइट वेंदी आहे त माण्हू वरी जनरेटर खे स्विच कंदो आहे, पर गॾ बीह रहे त पोइ अल्टरनेट में तो मालिक खे उथणो पवंदो। माना निंड ॿिन्ही सूरतनि में फिटणी आहे। माण्हू ख़बर छा कंदा, हर को पंहिंजी खट जी सेरांदी हिकिड़ो लखुण रखंदो, लखुण रखंदो, जीअं ई गॾो बसि कंदो हण, वरी गॾो वीचारो हले। ईअं बि थींदो हूंदो हर कोई हिक ॿिए जे आसरे ते हुजे त मतिलबु ॿियो केरु रठण, हाणे मां निंड में नथो उथां, फलाणो उथंदो। ॾिसो न, मच्छर जॾहिं खाए त पोइ निंड में थोरो पवे ई थो। तूं बि दुनिया ॾिठी आहे। ॿियो कहिड़े शहर जो आहे सोना तूं? मां टंडवाला यार। टंडवाला यार जो खूबसूरत शहर आहे टंडवाला यार, ज़रखेज़ शहर। ज़बरदस्त। मूंखे कीअं चयूं त खिलंदो न आहे? तूं त पहिरियों ई इस्माइल सां मूंखे जवाबु ॾिनो आहे। सॼो मुंहिंजो ग़लतफ़हमियूं दूरि करे छॾियूं तूं। न खिलंदो, मां माण्हू आहियां, जिन थोरी आहियां, खिलंदो न। अलाए मूंखे चई सफ़ा न खिलंदो थी। न न ईअं बिल्कुलु ईअं न आहे न, बिल्कुलु ग़लति ॻाल्हि। मूंखे त माना तूं जवाबु बि ईअं करे ॾिनो। कोई कहिड़ो माण्हू हूंदो मासी जेको तव्हां जहिड़े ख़ूबसूरत माण्हू सां गॾु वेही खिले बि न? मतिलबु हे त पोइ ज़्यादती आहे न। इहो त हाणे तूं तारीफ़ करे वई। हा मासी ज़रूरी आहे, तोसां ठाहे हलणो आहे, अञा प्रोग्राम जी शुरूआत आहे। प्रोग्राम जी शुरूआत आहे। टंडवाला यार जो माना माशाल्लाह सुठो शहर आहे असांजो। छा मशहूरु आहे टंडवाला यार में? टंडवाला यार जो तव्हांखे सॼी सिंध में हूं त खोड़ सारियूं शयूं मशहूरु आहिनि, पर तव्हांखे मुस्तफ़ा जरवार खां सवाइ ॿियो छा मशहूरु आहे? असां त नंढड़ा हिकिड़ा अदना माण्हू आहियूं हुन शहर जा, तमामु वॾियूं हस्तियूं हुन शहर जूं आहिनि, रहियूं आहिनि। तव्हां सॼी सिंध में ज़रखेज़ ज़मीन, जेका ज़रई ज़मीन आहे, ज़रखेज़ ज़रई ज़मीन, उहो टंडवाला यार जी मशहूरु आहे। मतिलबु उते ज़मीन जेका ॾाढी ज़रखेज़ आहे सॼी सिंध में।
ॿिया बि सुहिणा शहर हूंदा, ज़रख़ेज़ ज़मीनूं आहिनि, पर टंडोलिया ॾींहुं स्पेसिफिक आहे। अंब मशहूरु आहिनि टंडोला यार वाह जा। वाह, अंब त मां खैरपुर मीरपुर ख़ासि जा ॿुधाए, मीरपुर ख़ासि, खैरपुर मीरस में अंब मीरपुर वारो। तमामु घटि आहिनि। इहो बेल्ट सेम आहे न, अच्छा, मीरपुर ख़ासि, पंहिंजो टंडोला, टंडो जाम, हैदराबाद, टंडो मोहम्मद ख़ान, हीउ हिकिड़ो ज़रख़ेज़ बेल्ट आहे जेको हिकिड़े पासे तव्हां वञी टच कंदो मीरपुर ख़ासि पहिरियां उमरकोट थरपारकर ॾे, हेॾे तव्हांजो बदीन जी जेका साइड आहे टंडो मोहम्मद ख़ान, इनखे हिन पासे तव्हां वेंदो हाला मटियारी। सिंधी में हिकिड़ी चवणी मशहूरु आहे, काॾे मुंहुं मरियम जो काॾे टंडो अलाह यार। इहो माना इन जुमिले जे करे असां बि माना हालांकि लाड़ जा माण्हू आहियूं पर ॾाढो ॿुधंदा हुआसीं इहो। या अञा त मूंखे ख़बर न पई आहे मरियम जो मुंहुं टंडे यार छो न हो या छो हुयो, या इन जी मतिलबु छा आहे। मतिलबु इहो को वॾो तव्हां पुराणे ज़माने जा पाण तव्हां तारीफ़ करायो, आयो त नए ज़माने जा, पर पाण चवंदा तव्हां पुराणे ज़माने जा, सो तव्हां ॿुधाए सघो था चवणी जो मतिलबु मूंखे सम्झ में नथो अचे। जो मतिलबु इहो आहे त तोखां ॻाल्हि हिकिड़ी थी पुछां, ॿुधाए तूं ॿी ॻाल्हि थो, माना मरियम ओॾी में टंडोले यार छो पे वई, मतिलबु इहो न ख़बर आहे। काॾे मुंहुं मरियम जो काॾे, माना हो माना परे परे ताईं हुनजो तालुक ई न हो टंडो अलाह यार सां। मरियम ॿिए पासे काॾे वई पे। हा, तूं वरी ॻाल्हि मिसाल मरियम वञे लाड़काणे ऐं ॿियो माण्हू चए त टंडो अलाह यार, त माना कोई जोड़ नथो ठहे न, जोड़ नथो ठहे। उहो ई आहे ॻाल्हि। माना एजुकेशन वग़ैरह मां मास कम्युनिकेशन में मास्टर्स कई। वाह वाह। पोइ मुंहिंजो थ्रू आउट लाइफ हिन में ई हली आहे, सहाफ़त में ई, पढ़ाई बि इन में ई कई, मास कम्युनिकेशन इन में ई कई। जीअं ई फाइनल थियो त पोइ काविश अख़बार में लॻी वियासीं ऐं अञा ताईं हलूं था इन इदारे में। माशाल्लाह, वरी हाणे तूं इन इदारे में बि तरक़ी ते पहुची चुको। न, अलाह साईं जी महिरबानी बि आहे ऐं इदारे जी बि महिरबानी ऐं इज़त ॾिनी आहे। लाज़मी तव्हां जॾहिं अचो था इदारे में त समूरा वर्कर्स आहिनि ऐं इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त हीउ वाहिद इदारो बि आहे जंहिंमें तव्हांखे मौक़ा मिलनि था कमु करण जी सूरत में। मूंखे हिन में को मिसाल मां काविश में एज़ अ रिपोर्टर स्टार्ट कयो 2002 या 2003 में एज़ अ रिपोर्टर। उन खां पहिरीं काविश में कुझु अरसे जे लाइ मां एज़ अ इंटरनी जेको ट्रेनिंग ते वियो हुउसि रिपोर्टिंग जे लाइ, जॾहिं पढ़ंदो हुउसि यूनिवर्सिटी में। पोइ उतां खां ई इहो नंढे हूंदे खां शौक़ु आहे, सो नंढे हूंदे वारो जेको शौक़ु हुयो माना यूनिवर्सिटी खां वारे टाइम में उहो स्टिल हले थो ऐं उहो इदारे जी महिरबानी आहे। माना कावश में इंटर्नशिप को शुरू कई, कावश में कमु कई, वरी केटीएन ते हाणे न्यूज़ डायरेक्टर आहे। तव्हांजी महिरबानी, तव्हां असां त तोखे तबाह पहिरियों इज़त ॾियणु चाहियूं पिया पर तूं अचे न पियो। असां तोखे पहिरियों चऊं पिया तोखे इज़त ॾियूं, पर तुंहिंजे बिना हाल ई मूंखे इज़त न ॾियो। मां चयोमांसि मासी मुराद ईंदासीं ऐं तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे। यूनिक आइडिया ॾिसो, हमेशह तव्हांजे जेके व्यूअर्स आहिनि उनखे अट्रैक्ट कंदा आहिनि। हिकिड़े शो जी ज़रूरत हुई ऐं उहो गैप तव्हांजो आइडिया ऐं तव्हांजी महिनत उनखे फिल कयो। अॼु माशाल्लाह तव्हांजो सुठनि सिंधी मीडिया जे सुठनि प्रोग्रामनि में तव्हांजो शुमारु थिए थो। तव्हां लाइ मुबारकूं हुजनि, तव्हांजी महिनत आहे हुन में। थैंक यू सो मच। अच्छा, माना मास कम्युनिकेशन कहिड़ी यूनिवर्सिटी मां कई तव्हां? सिंध यूनिवर्सिटी जामशोरो। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो, मास कम्युनिकेशन। सिंध यूनिवर्सिटी में ॿुधो आहे तव्हांजो हिकिड़ो ग्रुप बि हूंदो को मुनफ़रिद क़िस्म जो? असांजा सुठा दोस्त हूंदा हुया ऐं को मुनफ़रिद ग्रुप न हो। यूनिवर्सिटी लाइफ में माण्हू तव्हांजा दोस्त आहिनि, उनजी अटैचमेंट थिए थी, तो असांजा दोस्त हूंदा। पोइ असां हा इहो ज़रूरु हुयो त असांजो ग्रुप पंहिंजो पढ़ाई में बि हुयो त जेके बाक़ी जेके एक्टिविटीज़ हुजनि थियूं उन में बि असां काफ़ी एक्टिव हूंदासीं। मिसाल असां स्पोर्ट्स में एक्टिव हूंदा हुआसीं, असां कल्चरल जेके प्रोग्राम कराइणा हूंदा, इवन असांजो ऑफिशियल जेके मीटिंग्स अरेंज थींदियूं हुयूं, सेमिनार्स थींदा हुया डिपार्टमेंट जा, तो असां पाण ऑर्गेनाइज़ कंदा हुआसीं। असां उते ड्रामा जेके आहिनि उहे ऑर्गेनाइज़ कया। उते असां ड्रामनि ऑर्गेनाइज़ कया या ड्रामनि में कमु बि कयो? थोरो कमु बि कयो एज़ अ एक्टर। उहो मतिलबु थिएटर में उहो इन जे करे हो त जेको असां ठाहियो बि असां हुयो, उनजा जेके अदाकार जी सिलेक्शन बि असां कई, त पोइ सभिनी चयो त हाणे बाक़ी तव्हां ॿाहिरि वेही छा कंदो। पोइ तव्हां पोइ हिकु इहो कमु हुयो जेको जीअं तव्हां मूंखे वठी आयो प्रोग्राम में, उहो बि ईअं ई पोइ थिएटर दोस्तनि खां उहो करायो। पर उहो ॾुखियो त ॾाढो ॾुखियो कमु आहे थिएटर। हालांकि उहो असां सम्झंदा आहियूं त हीउ ॾाढो ईज़ी कमु आहे, पर उते जॾहिं मूं हुन में शिरकत कई त मूंखे अंदाज़ो लॻो त इन मां उन जी रिहर्सल ई जेका आहे उहा को 20 खां 25 ॾींहंनि जी। हाणे उहो ऐं रोल मुंहिंजो हुयो 3 मिंटनि जो, शायदि 3 मिंटनि जो बि न हो, को 1 मिंट जो, पर 15 खां 20 ॾींहं उनजी रिहर्सल पे मूंखे अंदाज़ो थियो त हीअ असांजे करण जो कमु न आहे, ॾाढो ॾुखियो कमु आहे। उन उहे जेके अदाकार उहे कमु कनि था थिएटर में, अॼु बि आउं ॾिसंदो आहियां कॾहिं कॾहिं थिएटर, त मूंखे लॻंदो आहे यार इहो जेको 1 मिंट जो रोल आहे हिन जे पोयां हिन महीने ॾेढ जी महिनत हूंदी हिन जी, ॾाढो ॾुखियो आहे थिएटर टीवी जी बनिस्बत। टीवी ईज़ी आहे? मतिलबु टीवी पे ॾिसो तव्हांखे अंदाज़ो हूंदो
मतिलबु असां एज़ अ न्यूज़ जा माण्हू असां त बसि कैमरा हणंदा आहियूं ऐं हिकिड़ी इंफॉर्मेशन हूंदी आहे उहा माण्हुनि ते पुॼाईंदा आहियूं, पर तव्हां मिसाल पंहिंजे प्रोग्राम खे ई वठो, तव्हां केतिरी प्रैक्टिस कंदा हूंदो, केॾी तव्हां महिनत कंदा हूंदो, तयारु थियण में तव्हांखे केतिरो टाइम लॻंदो हूंदो, असांखे त बसि ॿ ई पाउडर आणी आहे बसि वेही रहणो आहे। ॾाढी महिनत आहे एंटरटेनमेंट में, तव्हांजे प्रोग्राम में हुजे या थिएटर में हुजे, ॾाढी ॾुखी आहे। अच्छा, टंडो अलायार जो हिकिड़ो छोकिरो जेको उते जनम वठे थो, उते पढ़े थो, उनजो मीडिया में कीअं शौक़ु थियो? ईअं त न हूंदो न त बसि अॼु ख़्यालु आयो सुभाणे मीडिया में वञिणो आहे? असुल में हिकिड़ो डायलॉग हूंदो आहे त यार मूंखे बचपन खां शौक़ु हो, मूंखे नंढपण खां शौक़ु, ईअं न हूंदो आहे। कुझु माण्हुनि में उनजे अंदरि में का शइ हूंदी आहे। मिसाल तव्हां अॼु प्रोग्राम कयो पिया, तव्हां पंहिंजे कैरियर जॾहिं स्टार्ट कयो हुन तव्हांखे नंढपण में आइडिया न हूंदो, पर अदाकारी ॾे तव्हांजो शौक़ु या पंहिंजो कुझु ख़याली कैरेक्टर्स ठाहिण जो शौक़ु या आर्ट्स सां तव्हांजो तालुक़ु किथे न किथे तव्हांजे अंदरि जरासीम मौजूदु हूंदा जेके पोइ तव्हांखे अॻिते खणी वेंदा आहिनि। सो ईअं खणी चइजे त मूं अख़बार वठणु मुंहिंजो शौक़ु हो। मिसाल आउं स्कूल में पढ़ंदो हुउसि त मूंखे इहो सुठो लॻंदो त आउं अख़बार वठां। मूं जॾहिं काविश अख़बार ऐं स्कूल वेंदो हुउसि अख़बार वठंदो हुउसि। अच्छा, इहा अख़बार ईअं वठंदो हुउसि, कॾहिं कॾहिं बाबा खे अख़बार खपंदी हू जॾहिं ईंदो हो त उनजे लाइ अख़बार वठणु मुंहिंजी ड्यूटी में हूंदी आहे, वठंदो हुउसि अख़बार वठंदो त लाज़मी वरिती आहे त पढ़ी बि ॾिसूं, पर तव्हां फ़ोटोअनि खां शुरू कंदा हो या हीअ कहिड़ा ईअं अख़बार जो शौक़ु मूंखे हुयो। अख़बार में पहिरियां कहिड़ो सेक्शन पढ़ंदे? फोटू माना शोबिज़ वारो जेको हिसो आहे या आम जनरली फोटू? मतिलबु तव्हां उन वक़्तु त तव्हांखे पॉलिटिक्स जो त अंदाज़ो न हूंदो आहे त मां बि चवां त मूंखे हुन सियासत में हूंदो त केरु न हो, मतिलबु ईअं त एॾो को सियासत या लाज़मी आहे उन वक़्तु तव्हांखे इहो 7वीं क्लास में 8वीं क्लास में कोई एॾो नथो हुजे। जनरल शयूं, मिसाल फोटो ॾिठो, हीअ अच्छा हीअ वज़ीर अज़म आहे, अच्छा हीअ केरु आहे चीफ मिनिस्टर आहे, अच्छा हीअ कहिड़ा हीअ अदाकार आहे, अच्छा हे कहिड़ा हे फ़लाणो सियासतदान आहे, मतिलबु ईअं ई फ़ोटो खां शुरू। पोइ इंटरनेट हूंदी कोन्हे जीअं अॼुकल्ह माण्हू मसरूफ़ आहे पंहिंजे मोबाइल ते। सो अॼु जेको कमु असां मोबाइल खां वठूं था, माना ईअं चबड़िया पिया हर वक़्तु, उहो असां अख़बार में चबड़िया पिया हूंदा हुआसीं। मिसाल हिकिड़ो सुफ़ो पढ़ियो, वरी ॾिसो हाणे एडिटोरियल में छा आहे भला, उहो कॉलम में छा लिखियो पियो आहे, पढ़णु पर रीडिंग जो हिसाब सां। पोइ उहो शौक़ु अॻिते हलियो। पोइ मूंखे हाइड पार्क जॾहिं ॾिठोसीं त असांखे शौक़ु थियो यार हाइड पार्क में माण्हुनि जा ख़त छपजंदा, पोइ असां बि लिखूं। पोइ मूं हिकु या 2 ख़त हाइड पार्क में लिखिया उन दौर में, पोइ मुंहिंजो हिकिड़ो छपियो। पोइ एक्चुअली इहे चई सघूं था त उहो ख़त जॾहिं हुन में छपियो हाइड पार्क में त मूंखे लॻो सुठो लॻे थो, जॾहिं तव्हांजो का शइ छपिजे थी त सुठो लॻे थो, हिकिड़ी फीलिंग अचे थी। बिल्कुलु उन शइ मूंखे कंटिन्यू करायो, हाइड पार्क वारी। जी हा, हितां कंटिन्यू कंदासीं, हिकिड़ी नंढड़ी ब्रेक था वठूं ऐं हिन ब्रेक खां पोइ वरी जेको आहे मुस्तफ़ा साहब सां कचहरी जारी रखंदासीं। काॾे न आहे वञिणो, चैनल जा वक़फ़ा बि ॾिसणा आहिनि, मिलूं था। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा शो ऐं मूंसां गॾु आहे मुस्तफ़ा जरवार। तव्हांजे पर्स में छा हूंदो आहे, असां ॼाणणु चाहियूं था। मां रखंदो ई न आहियां पर्स, ग़रीब आहे सफ़ा। छो अॼु मां अॼुकल्ह इहो ट्रेंड नओं अची वियो आहे, मां पर्स नथो रखां, मां वॉलेट नथो रखां, बटू नथो रखां, छो छा आहे हिन में? पैसा केरु मतिलबु छाजे लाइ पर्स रखिबो आहे? मूंखे पैसनि जे लाइ, फोटो जे लाइ, एटीएम जे लाइ। हाणे उहो मोबाइल आहे न, मोबाइल में एटीएम थो रखे छा? हा, छो तव्हांजी एप्लीकेशन ते तव्हां ट्रांज़ेक्शन कयो, तव्हां छा मतिलबु तव्हां छा करणु चाहींदा आहियो, तव्हां ट्रांज़ेक्शन जेका बि करणु चाहियो उहो तव्हां मोबाइल एप्लीकेशन अकाउंट मां ट्रांज़ेक्शन कयो। तव्हांजा NIC उन में फ़ोटो जी ज़रूरत पए, तव्हां ट्रेवलिंग कयो था पंहिंजो NIC ॾेखारे छॾियो। तव्हांखे पंहिंजो अगरि कार्ड ॾेखारण जी ज़रूरत पए, ऑफिस कार्ड बि तव्हांजो सेल फोन में पियो आहे, टाइम ॾिसण जे लाइ तव्हांखे उहो पियो आहे। न तूं कहिड़े मुल्क में थो रहे? अमेरिका में त नथो रहे? न छो, मतिलबु वारो न मतिलबु पर्स में रखण मुराद ईअं न आहे हर वक़्तु खीसे में हुजे, ईअं न। तव्हांजो पर्स गाॾी में पियो आहे, हा ठीकु आहे, त उहो ई त पुछां थी न, गाॾी वारे पर्स में। हा, गाॾी मां ॿीहर सवाल थी कयां, तव्हांजो जेको गाॾी में पर्स पियो आहे उन में छा पियो आहे? उन में कार्ड मां चलो गार्ड बि पर्स में विझी थो घुमाए, अलाए थी सघे थो। कार्ड्स वग़ैरह हूंदा हुजनि था तव्हांजा, कॾहिं कॾहिं ज़रूरत पवंदी आहे, तव्हां उन पर्स मां जस्ट लाइक कॾहिं कॾहिं विज़िटिंग कार्ड जी ज़रूरत पवंदी आहे, तव्हां केॾे वेंदा हो त तव्हां विज़िटिंग कार्ड रखी छॾियो। तव्हांखे चेंज पैसनि जी ज़रूरत आहे, कुझु पैसा चेंज, मतिलबु पर्स हिकिड़ी ज़िम्मेवारी आहे न, खीसे में पई आहे, हिनखे संभाले तूं ॿ रखियो न बाक़ी इन जे करे। अच्छा, इहो बि अथव त पर्स जेको खीसे में अगरि पर्स जी जॻह हुई न, एक्चुअली उन उहा जॻह हाणे मोबाइल में विलाए छॾी आहे। ज़िंदगी में हर शइ मोबाइल में अची वई आहे न। हाणे जो खीसे वारो स्पेस आहे उहो कोशिशि कंदा मोबाइल जॾहिं ऐं 2 मोबाइल जॾहिं पिया आहिनि त जॻह किथे आहे जो तव्हां वरी शर्ट में या पैंट में या कोट में
वरी पर्स बि रखो। न जेको पर्स बि पोयों जींस में जेको पोयों खीसो हूंदो आहे हेॾे में रखबो आहे न वॉलेट। इहो अञा ॾुखियो आहे। अञा ॾुखियो आहे। अच्छा मूंखे हिकिड़ी लॉजिक ॿुधाए, मां अॼु तोखां ॼाणण थी चाहियां त इहे जेके तूं 2 रखिया आहिनि माना फ़ोन, हिकिड़े सां कमु नथो हले छा सीधा? हा, हिकिड़े सां कमु नथो हले। ही हिकिड़ी सिम हुन में आहे, हिकिड़ी सिम हुन में आहे। का फ़ोन न खणणी हूंदी आहे ऐं तव्हां मोबाइल एॾो इम्पोर्टेंट तव्हां बंदि नथा करे सघो, पोइ कॾहिं कॾहिं तव्हांखे हिकिड़े खे तव्हां ऑफ करे छॾियो। मोस्टली मुंहिंजे घर हिकिड़ी नेट जे लाइ, हिकिड़ो कॉल्स जे लाइ आहे। मतिलबु 2 कमु न कंदा आहियूं, हिकिड़ो कॉल जे लाइ हिकिड़ो सिंपल रखंदा आहियूं पाण सां गॾु, हिकिड़ो सेल फ़ोन नेट जे लाइ। तव्हां ईअं न सम्झो त 2 फ़ोन मतिलबु हू ॿिया जीअं माण्हू रखंदा आहिनि 2 सिमूं या 4 सिमूं, हिकिड़ी कॾहिं ॿी रखणी बि आहे, उन कमु लाइ न आहे। अलाए न हिकिड़ो माण्हू खे चए त मां अॼु खां बसि तोसां नथो ॻाल्हायां, नंबर बंदि। उहो सिम चेंज थींदी आहे। अच्छा, पर मूं सिम न कयो आहे। मुंहिंजो नंबर 15 साल पहिरीं बि जेको मुंहिंजो नंबर हो, अॼु बि मुंहिंजो उहो ई नंबर आहे। न हिकिड़ो नओं नौजवान माण्हू जेको आहे मोहबत कंदो आहे, इश्क कंदो आहे, तूं हाइड पार्क में कालम थो लिखे, इहो मूंखे हज़म नथो थिए। उहो बि कमु ज़िंदगी में हलंदा रहंदा आहिनि। मतिलबु को कावई कालम हाइड पार्क में ख़त लिखण जो मतिलबु इहो थोरो, बाक़ी सभु कमु त दुनिया में छॾे ॾियो। अलाए मतिलबु हलंदो रहंदो आहे न बसि। हाणे सभु मतिलबु सभु कमु जेके आहिनि से कोई हिकिड़ी शइ सां त न आहिनि जुड़ियल न। मतिलबु ठीकु आहे, हिकिड़ो हीउ कमु थियो, बाक़ी हेॾे बि कमु आहे, ओॾे बि कमु कया वञा। मतिलबु ठीकु आहे, हर कोई कंदो आहे। इहा कहिड़ी ॻाल्हि, मतिलबु जेको इंसानु आहे जंहिं वटि दिलि आहे उहो कंदो आहे। कंहिंसां मोहबत कई? हर कंहिंसां कई, मतिलबु घणनि सां कई? हर कंहिंसां कई न, मतिलबु मोहबत में तव्हांजो मुराद अगरि कम सां आहे, उहा मोहबत आहे तव्हांजी, मतिलबु न आहे। इहे ॿिया शो थींदा थी हिते भरिसां असांजो KTN न्यूज़ थी, हुते वञी ॿुधाइजांइ त मोहबत कम सां थींदी आहे। हिते मोहबत जो मतिलबु मोहबत हूंदो आहे। छा उहो छा हूंदो आहे? मोहबत इंसान सां मोहबत। इंसान भला हर इंसान सां मोहबत न थींदी आहे न? अड़े बाबा, अलाह ख़ासि हूंदो आहे न बाबा। हर माण्हू सां तव्हां मोहबत करे सघो था। मतिलबु इंसान आहे ई उहो माण्हू जेको ॿिए इंसान सां मोहबत रखे। मतिलबु तव्हां छा दुश्मनी रखंदो छा रूबरू? इहा त ख़राबु ॻाल्हि आहे। दुश्मनी न, हिकिड़ी मोहबत। बसि मां सम्झां थो, तूं जेतिरो बि घुमाए, जेतिरो बि ख़ासि माण्हू हूंदो आहे। बसि तूं जेतिरो बि घुमाए, असांजो कमु ई घुमाइणो आहे न, असां बि उहे ई आहियूं। अच्छा, असां सेम कंपनी जा आहियूं। कहिड़ी कंपनी जा माण्हू वठी आया बाबा? न वरी बि ॿुधाइणो पवंदो न। बसि तूं सवाल हूंदे कंपनी जो, मां बि रजिस्टर्ड कंपनी जी आहियां। भले रजिस्टर्ड कंपनी हुजे। ॾिसो न ॻाल्हि, मां तव्हांजो सवालु सम्झां पियो, जवाबु मूं बि उहो ई ॾिना आहिनि। हर माण्हू सां तव्हां मोहबत करे सघो था। ख़ासि माण्हू सां तव्हांखे मोहबत बि हूंदी आहे। तव्हांजे दोस्तनि सां बि थी सघे थी, छोकिरी सां बि सुठी मोहबत थी सघे थी। छोकिरी सां? मां छोकिरो आहियां जेकॾहिं पियो चवां। बसि तव्हां छोकिरो चवंदो? मां छोकिरो चवंदुसि। मां चवंदा न, मां पंहिंजी, तव्हां मूंखां पुछो, मां पंहिंजी केरु हुयो आहे छोकिरी? खोड़ सारा आहे। खोड़ सारा न, सारियूं। हा, खोड़ सारियूं आहिनि। खोड़ सारियूं केरु? जेके मसी हाणे पाण इन खे अॻिते हलूं था, सवाल खे अॻिते पास था कयूं। इहो ऑप्शन आहे तव्हां? असां वटि ऑप्शन हा, पोइ नो रिप्लाई। हलो भाई, इनखे बि नो रिप्लाई वारो ऑप्शन बि न आहे। इहो बि न आहे। माना मासी सफ़ा न आहे। हो हूंदो आहे न जेको कौन बनेगा करोड़पति टाइप। ठीकु आहे, तव्हांजो प्रोग्राम टाइम ख़तमु थींदो हुयो, को मसलो न आहे। अच्छा, माना काई स्क्रीन जो कमु था कयो माशाल्लाह? काई हाणे न आहे। हाणे न आहे? हाणे स्क्रीन जो कमु न आहे। हाणे मुंहिंजो कमु वधीक मॉनिटरिंग ते वधीक आहे। अॻे स्क्रीन ते बि कयो प्रोग्राम वग़ैरह। जॾहिं स्क्रीन ते कंदा त स्किन केयर रूटीन हूंदी तव्हांजी काई, त हीअ बि लॻाइणो आहे? घणा माण्हू नाइट क्रीम था हणनि। न, मूंखे अहिड़ी का कुझु बि न आहे। इहो मजबूरी, इहो ईअं सम्झो त चवंदो यार थोरो कैमरा जे साम्हूं अची थो, थोरो फज़ीलत सिख। भई मूंखे चयो वियो, इहो ड्यूटी में शामिलु आहे। मतिलबु मां को घणो न ईंदो आहे। मूंखे अॼु स्टिल अॼु बि ख़बर न आहे त छा हणंदा आहिनि। बसि इहो हिकिड़ो पफ ईंदो आहे, उहो खणी हणींदा आहिनि। पोइ ॾाढी महिनत करण जी कोशिशि कंदा आहियूं, यार एतिरो बि न कयो, जेतिरा आहियूं माना आवाम सां एतिरो धोखो बि न करणु खपे। सफ़ा मासी बि न लॻा मां। अच्छा, तव्हांजे फ़ोन में 3 फेमस माण्हू जेके माना तव्हांखे लॻंदो आहे मोस्ट फेमस माण्हू, उहे पॉलिटिशियन थी सघनि था, अदाकार थी सघनि था, कोई बि? ख़्याल में न, मूंखे फ़ोन में फेवरेट ऑफिस जा नंबर आहिनि, घर जा नंबर आहिनि, ॿारनि जा नंबर आहिनि। उहो त सभिनी जो हूंदा आहिनि न, पर तव्हांखे लॻे उन्हनि मां जेके मोस्ट फेमस 3 माण्हू आहिनि, उहो त तव्हां वटि खोड़ हूंदा। हा, पर जेके तव्हांखे लॻंदो आहे त ही फेमस में मुराद जंहिंसां फ्रीक्वेंट मुंहिंजो राब्तो आहे? न न न, अच्छा, मतिलबु नंबर हुजनि तव्हां वटि सेव। जीअं मिसाल आबदा परवीन आहे, फेमस सेलिब्रिटी आहे, ठीकु आहे, उनजो नंबर मूं वटि सेव हुजे त उहो काउंट थींदो हिकिड़ो। ईअं माना तव्हां वटि बि मीडिया जा माण्हू आहियो, तव्हां वटि खोड़ सारा नंबर्स आहिनि। मिसाल ताज़ो हई बलोच साहिबु गुज़ारे वियो, त तमामु वॾी शख़्सियत हो पाकिस्तान जी।
हालांकि जेतिरो पाए जो हू ईमानदार माण्हू हुयो, जेतिरो हू पॉलिटिशियन हो, जेतिरो हू पंहिंजे कास्ट सां सचो हुयो, ऐं जेतिरो बलोचिस्तान जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, पर ख़ासि तौर ते बलोचिस्तान जे लाइ उन जेतिरी स्ट्रगल कई, उन जेतिरो क़दुरु न थियो। मुंहिंजो वॾो मूंखे ख़ुशी थींदी हुनजी कॾहिं कॾहिं फ़ोन ईंदी। मां तव्हांखे हिकिड़ो किसो शेयर करणु थो चाहियां। पंहिंजो आउं आयो हुउसि काविश में, पोइ प्रेस क्लब जे ॿाहिरां हिकिड़ो उन वक़्तु कॉम्प्रेस पार्टियुनि जो हिकिड़ो हले पियो, पंहिंजो रैली हुई या जलसो हो प्रेस क्लब जे ॿाहिरां। सो असां पोइ नया सहाफ़ी बीठा हुआसीं प्रेस क्लब स्टेज ते, तमामु वॾियूं शख़्सियतूं सां। मूंखे जेसिताईं यादि अचे थो, मरहूम अताउल्ला मेंगल साहिबु स्टेज ते वेठल हुया, डॉक्टर कादिर मक्सी हुया, पंहिंजो साईं जलाल महमूद शाह साहिबु हुया, महमूद ख़ान अचकज़ई हुया, मरहूम मुमताज़ भुट्टो साहिबु हो, ॿियूं खोड़ सारा जेके कॉम्प्रेस पार्टियूं हुयूं उनजो इतिहाद पूनम, उहे सभु हुते मौजूदु हुया। असां बीठा हुआसीं ॿिए स्टेज ते। जॾहिं बीठा साम्हूं असां सडनली ॾिठो त बस मां हिकिड़ो बुज़ुर्ग माण्हू जेको मुसाफ़िर बस मां, जेका पैसेंजर बस आहे, उन मां हिकिड़ो लथो, बुज़ुर्ग माण्हू झटका ॾेई लथो। त मूं चयो यार हीअ मूंखे ॾिठल लॻे थो, मूंखे नालो यादि न पियो अचे, मां न हुयसि। पोइ माण्हू स्टेज ते जॾहिं वञी वेठो ऐं हुनखे सॾु कयो त असां डॉक्टर हई बलोच खे चऊं था हू अची तकरीर करे। उन खां पहिरियां हू 2 दफ़ा MNA बि रहियो आहे, MPA बि रहियो आहे, ऐं उहो जॾहिं तकरीर करणु आयो त मूं चयो यार हीअ त मुंहिंजे साम्हूं बस मां लथो आहे। ऐं हुनजी इहा सादगी मूंखे एॾी वणी जो उहो माण्हू पोइ मूंखे ज़िंदगी भर मुंहिंजे दिलि में वेही रहियो आहे। हाणे छाकाणि इहो ताज़ो वाक़ियो वीचारो रोड हादसे में 2 हफ़्तो पहिरियां गुज़ारे वियो आहे, त मूंखे ॾाढी सादगी वणी। हालांकि असांजा पॉलिटिशियन अॼुकल्ह साईं बाबा वीगो गाॾी हुजे, 10 गार्ड हुजनि, मतिलबु पॉलिटिशियन त छा अॼुकल्ह त जंहिं वटि बि अलाह साईं हुनखे थोरो बि ॾिए थो त उहो पहिरीं कोशिशि इहा करे थो थोरो माण्हुनि खे ॾेखारियो मूं वटि छा आहे। पर हुन माण्हू अहिड़ी का शइ न हुई, ॾाढो कमाल जो माण्हू हो। ईअं मूंखे यादि आहे, इन करे मूं शेयर करे छॾियो तव्हां सां। ॿियो हिकिड़ो त नालो तव्हां ॿुधाए छॾियो, 2 ॿिया नाला। हामिद मीर सुठो सहाफ़ी आहे, हुनजी कॾहिं कॾहिं फ़ोन ईंदी आहे त मूंखे हुन सां ॻाल्हाईंदे सुठो लॻो। ख़ुदि सुठा हू माण्हू आहिनि। पंहिंजो अहिड़ा ॿिया खोड़ सारा इलाही ईअं त इलाही माण्हू आहिनि जेके जिन खां तव्हां कॾहिं सिखियो आहे, त नाला खणण त हाणे कंहिंजा कंहिंजा खणंदा अथई, पर तमामु सुठा इहे माण्हू आहिनि। अच्छा मुस्तफ़ा साहिबु, अगरि तव्हां हिन फील्ड में न हुजो हा, मीडिया वारी में, त ॿियो तव्हांखे पंहिंजे लाइ अल्टरनेटिव करियर कहिड़ो थो नज़र अचे? ॾुखियो सुवालु आहे। मतिलबु तव्हां इन मूं कॾहिं फील्ड चेंज न कई आहे। माण्हू कॾहिं हिकिड़ी करे वरी फील्ड चेंज कंदा, वरी करे मूं पढ़ियो बि न, यको मतिलबु पढ़ियो बि न आहे, फील्ड बि हाणे वेही छा सोचूं। अगरि न हुजां त शायदि कुझु लिखण सां जुड़ियल कुझु लेखक हुजो आहे, थी सघे थो। सीरियस नॉवेलिस्ट या लेखक में बि त वरी कैटेगरीज़ आहिनि न, तमामु घणियूं आहिनि। हाणे मूंखे मां नथो चई सघां छा हुजां, छाकाणि न आहियां, जेको आहियां उहो इहो ई आहे तव्हांजे साम्हूं आहियां। अच्छा, हिननि माण्हुनि जे लाइ जिन जा नाला मां वठंदुसि, इन्हनि जे लाइ लफ़्ज़ या जुमिलो चवणो आहे। असांजी न्यूज़ कास्टर आहे रोशनी, छा चवणु चाहींदव? सुठी स्ट्रगल आहे हुनजी, सुठी स्ट्रगल आहे। यस ऑफकोर्स। हुन तव्हां घणनि माण्हुनि खे ख़बर हूंदी न हूंदी, हुन मेकअप एज़ अ मेकअप आर्टिस्ट तौरु हुनखे पंहिंजे कैरियर जी स्टार्ट कई। ऐं असां सां गॾु में 2007 में शायदि KTN न्यूज़ अलॻि थियो, त उन वक़्तु उहो असां सां गॾु आहे। हुन ॾाढी महिनत कई आहे, पंहिंजो अॼु जिते उहो पहुती आहे महिनत कई अथई। ओके, सबा अबड़ो। यस, अगेन ॿियो नालो, इन बि ॾाढी महिनत कई आहे। तव्हां ॿई सबा असां वटि इंटरटेनमेंट में नॉन लीनियर एडिटर हुई, ऐं वाहिद छोकिरी हूंदी या शायदि हिकिड़ी ॿी बि छोकिरी हूंदी, पर वाहिद छोकिरी जेका हुते कमु कंदी इंटरटेनमेंट में। पर तॾहिं मूंखे अंदाज़ो न हो त पर हुनखे शौक़ु थियो, ऐं जॾहिं हुनखे मौक़ो मिलियो त हुन प्रूव कयो त यस हू करे सघे थी। अॼु तमामु बहितरीनु सिंधी मीडिया जे प्रेज़ेंटर में सबा अबड़ो जो नालो हिकिड़ो शामिलु आहे, ऐं हुन वॾी महिनत सां ठाहियो आहे। ओके, ऐं मूंखे वरी इन छोकिरियुनि ते फ़ख़ुरु थींदो अथव जॾहिं मां ॾिसंदो आहियां ही उहे छोकिरियूं आहिनि। ॾिसो असांजी सोसाइटी में माण्हू शायदि तव्हांजो रोल बि एक्सेप्ट न कंदा हुजनि, त या हे छा आहे, हे थी सघे थो। ईअं असांजी सोसाइटी में हिकिड़ो आहे, ख़ामियूं आहिनि, पर हीअ छो न्याणी कॾहिं थी वञे ऑफिस, वरी हे ॾिस हाणे घर छॾे, हिनजी वरी माइट ॾिसो हिनखे छॾे ॾिनो अथनि, हे वञनि थियूं न्याणियुनि जी कमाई था खाइनि, मतिलबु जुमिला। पर ही केस आहे हिननि छोकिरियुनि अॼु जिथे पहुतियूं आहिनि, इन जे पोयां हुनजी हिकिड़ी महिनत आहे। ऐं स्टीरियोटाइप खे ब्रेक कयो आहे हिननि, असांजी सोसाइटी जो स्टीरियोटाइप आहे जेको छोकिरी थी कमाए। हा, मतिलबु ॾिसो, ऐं उनखे प्रूफ कयो त हुन में हिकिड़ी महिनत जो अंसर शामिल हो। हुन में अलाह सां हिकिड़ी ॾात ॾिनी, हुन हिकिड़ी कमिटेड वर्कर हुई आहिनि, ऐं हुन पंहिंजी स्ट्रगल में साबित कई त असां कंहिंखां घटि न आहियूं। या केरु असांखे चए त भई तव्हां त हीअ नो, हुन साबित करे ॾेखारियो त असां जंहिं कम में हुयासीं असां महिनत करे अॼु हिन दर्जे ते पहुताऊं। सो हिननि ॿिन्ही छोकिरियुनि जे लाइ हिकिड़ी तमामु सुठी महिनत आहे। बिलावल भुट्टो,
मार्च में आहिनि ऐं सुठा पॉलिटिशियन साबित थी सघनि था आहिनि न? ॾिसो हिन वक़्त ताईं हुननि जी पॉलिटिकल जेका स्ट्रगल आहे ऐं प्लस में अचीवमेंट उन में थोरो फ़र्क़ु आहे। अचीवमेंट्स में हुननि खे हिकिड़ी शइ ठहियलु मिली आहे। मिसाल शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जेका महिनत कई, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेका महिनत कई, लाज़मी आहे उन्हनि जे मुक़ाबले में, छाकाणि त हीअ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा हींअर हू चेयरमैन आहिनि, मां उन चेयरमैन जे हिसाब सां पियो चवां त हू अची उते वेठल आहिनि ऐं हाणे हू हिकिड़े पंहिंजे सफ़र में आहिनि। लाज़मी यंग मैन आहिनि, अञा उन्हनि जो माशाल्लाह अलाह से हुनखे हयाती ॾे, तमामु डिघो कैरियर पियो आहे। थी सघे हुनजे उहे अचीवमेंट्स अची वञनि, पर हू स्ट्रगलिंग आहिनि, स्ट्रगल कनि पिया। हींअर बि हू मार्च में आहिनि, अलाह से हुनखे कामयाबु करे। ओके मुस्तफ़ा, हिते नंढो हिकिड़ो ब्रेक वठंदासीं। हिन ब्रेक खां पोइ वरी नाज़रीन तव्हां सां कचहरी जारी रखंदासीं ऐं हिन ब्रेक खां पोइ असां तव्हांखे ख़बर आहे त गेम्स खेॾंदा आहियूं पंहिंजे गेस्ट सां ऐं उहे सवाल बि ॾाढा इंट्रस्टिंग हूंदा। त हिन ब्रेक खां पोइ लाज़मी तव्हांखे शो में वापसि जॉइन करिणो आहे असांखे ऐं ॾिसंदा रहो द मासी मोरा शो। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा शो ऐं मूंसां गॾु आहे मुस्तफ़ा जरवार साहबु। KTN न्यूज़ जा न्यूज़ डायरेक्टर आहिनि ऐं इहा हिकिड़ी हिननि जी स्ट्रगल बि आहे। ॾिसो हिननि ॿुधायो पए त हिननि शुरूआति जेका आहे उहा कावश खां कई, उनखां पोइ हिते ई वरी कमु करणु शुरू कयो KTN न्यूज़ ते ऐं अॼु उन ई चैनल जा न्यूज़ डायरेक्टर आहिनि, जेका हिकिड़ी पंहिंजे अंदरि ई हिकिड़ी स्ट्रगल आहे। ऐं इहा बि हिननि खां पुछंदासीं त तव्हांखे हाणे कीअं थो फील थिए, माना इहो जॾहिं अचीव करे चुका आहियो, माण्हू चवंदा हूंदा अरे यार तूं त हीअं ते जॉइन कई, अॼु तूं न्यूज़ डायरेक्टर आहीं, माना न्यूज़ डायरेक्टर माना पूरे न्यूज़ जो डायरेक्टर जेको माना हलाए थो हिकिड़े क़िस्म जो। त कीअं थो फील थिए तव्हांखे? न सुठो फील थिए थो, अलाह साईं जी महिरबानी बि आहे, इदारे जी महिरबानी आहे, इदारे इज़त ॾिनी, इदारे मूंखे इन लाइक़ु सम्झो त हू हेॾी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी हू अगरि मूंखे ॾियनि था ऐं लाज़मी आहे तव्हां हिकिड़ी शइ ते जॾहिं पुॼो था त ॾाढो सवलो हुजे थो त यार हीअ ॾिस तव्हां हिते पुॼी विया, पर हुनजे पोयां हिकिड़ो सफ़र हुजे थो उहो तव्हांखे सेखारे थो। मिसाल तव्हां को बि कमु कयो था न, ईअं न आहे त यार हीअ कहिड़ो नंढिड़ो कमु आहे, हाणे इहो नंढिड़ो कमु छो कयां। जेको तव्हां ठहो था उन में उहे नंढियूं नंढियूं जेके हिकिड़ी इमारत ठहंदी आहे उन में हिकिड़ी हिकिड़ी सिर इंपॉर्टेंट हुजे थी, जेको स्टेप्स आहिनि हिकिड़ा, हा उहे ॾाढा इंपॉर्टेंट हुजे था। मिसाल हिते ई मूं प्रोग्राम जी डायरेक्शन ॾिनी न्यूज़ शो जी, उन खां पोइ हिते ई मूं पंहिंजो इशूज़ प्रोग्राम कयो, हिते ई मूं शाम जो 7 बजे करंट अफेयर्स जो शो कयो। मूंखे अहिड़ा ॾींहं बि मूं कया ॾिठा आहिनि जंहिंमें मूं 3 शो लाॻीता कया आहिनि। वाओ, ठीकु आहे। मिसाल तव्हां 5 खां 6 में, 6 खां 7 में, 7 खां 8 में लाॻीतो 12 कलाक जी ट्रांसमिशन कई आहे। जॾहिं बोर्ड आई त 2010 में त असां सुबुह जो वेंदा हुआसीं, ऐं ख़बर न हूंदी हाणे केस ते वेणो आहे, असां लाइव उहो कंदा हुआसीं ट्रांसमिशन। ख़बर लिखणु सिखियासीं, ख़बर छा थींदी आहे, लिखबी कीअं आहे, ख़बर सां गॾु रिपोर्टिंग हिकिड़ो बेसिक, को बि जर्नलिस्ट हुजे हुन बेसिक शइ हुजे थी त रिपोर्टिंग, त तव्हां रिपोर्टिंग कीअं था कयो, तव्हां कंहिं वाक़े ते वञो था, तव्हांजूं अखियूं छा थियूं ॾिसनि, छाकाणि उहा जेका इंफॉर्मेशन तव्हां वटि अचे थी उहा अमानत हुजे थी, जेका थ्रू तव्हांजे मीडियम जे यानी TV अख़बार जे थ्रू तव्हांखे माण्हुनि ते पुॼाइणी आहे, अथेंटिक पुॼाइणी आहे, जीअं आहे ईअं पुॼाइणी आहे, पंहिंजूं ख़्वाहिशूं हुन में विझी हुनखे रंग मसालो न ॾियणो, जेको जीअं आहे, जेको सच आहे। छो हिन फील्ड में ॾुखे में ॾुखियो कमु आहे सच सां गॾु बीहणु। खोड़ सारियूं शयूं मिली सघनि थियूं कूड़ जे लाइ, खोड़ सारियूं फ़ाइदा मिली सघनि था कूड़ जे लाइ, मैनिपुलेट करण जे लाइ। तव्हां न कंदो त तव्हां हिकिड़ी शइ ठाहींदो, पंहिंजो नालो, पंहिंजो कैरियर, ऐं उहा तव्हांजे फ़ाइदे वारी शइ आहे। मिसाल नंढा फ़ाइदा आहिनि या वॾा फ़ाइदा, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां छा था चूज़ कयो। तंहिं करे यंग मैन्स खां ज़रूरु चवंदुसि त मुस्तक़िल मिज़ाजी ॾाढी इंपॉर्टेंट अथव। कहिड़ी बि फील्ड सिलेक्ट कयो पर मुस्तक़िल में ॾाढी सुठी आहे, कॾहिं हेॾे वारो कमु न कयो। अच्छा, पाण में वेठा आहियूं मुस्तफ़ा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, कंहिंजी रोज़ी ते लत हणी तूं इहो माना डायरेक्टर थियो? एक दफ़ा इहो बि सुठो सुवालु आहे ऐं मुंहिंजो वटि ॾाढो सुठो जवाबु आहे, इहे बिल्कुलु न आहे। ईअं न आहे? जी न। तव्हां खां पहिरियों कोई हूंदो न जेको जी बिल्कुलु, पर उहे पाण पंहिंजे पर्सनल रीज़न्स जे करे हुन छॾियो। अच्छा, जी हा। ख़ुशी थी हू छॾण ते? छॾण ते न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हू छॾींदो त तव्हां वरी आया हुआ न मुंहिंजे लाइ यार ये हाणे न छॾियो आहे त हाणे मां नो, ईअं न आहे, मतिलबु सुठो सरप्राइज़ हुयो ऐं सुठो सरप्राइज़ हो, ख़ुशी वारो सरप्राइज़ जी, सुठो सरप्राइज़। हुनजो छॾण न, छॾण न अचणु, छाकाणि
ख़ुदि अशफाक़ साहिबु उहे असांजा उस्ताद हुया, उन्हनि असांखे तमामु घणो सेखारियो ऐं उन्हनि खां असां कोर्स ताईं शयूं सिखियूं। पंहिंजे मोहसिन या पंहिंजे उस्तादनि खे माण्हू पुठी न ॾींदो आहे, उहो तमामु बहितरीनु हुआ। मूंखे शायदि अञा हाणे घणो टाइम लॻे उन्हनि जी लेवल ताईं पुॼण लाइ। ओके मुस्तफ़ा, हाणे असां जेको राउंड आहे उहो आहे ॾे मुंहुं। ॾे मुंहं में ईअं थींदो आहे त असां जॾहिं तव्हांखे गेस्ट इनवाइट कयो पए त असां माण्हुनि खे ॿुधायोसीं त असां वटि अॼु जेको गेस्ट ईंदो उहो हूंदो मुस्तफ़ा जरवार साहिबु। अच्छा, त हुननि ॿुधायो अच्छा मुस्तफ़ा जरवार इहो त हिन टाइप जो माण्हू आहे, इहो त हीअं हूंदो आहे, इहो त हीअं कंदो आहे। ठीकु आहे, त हाणे तव्हां ते इल्ज़ाम आहिनि कुझु, अलाह तव्हां ते इल्ज़ाम आहिनि ऐं तव्हां वटि इहो सुठो मौक़ो आहे पंहिंजो पाण खे जस्टिफाई करण जो। ऐं ज़िंदगी में मूंखे वज़ाहत ॾियणु या कंहिंजे साम्हूं जस्टिफाई करणु, मतिलबु मूंखे इहा कॾहिं मूं कयो कोन्हे। तव्हांजो प्रोग्राम आहे, मुंहिंजो ॾियो मुंहुं मुंहुं ॾींदासीं पाणे। हा बिल्कुलु, हाणे ॾियो मुंहुं आहे, नालो अहिड़ो आहे न, ॾियो मुंहुं। तव्हां ते पहिरियों इल्ज़ाम आहे त तव्हां न्यूज़ डायरेक्टर जी हैसियत सां पंहिंजी टीम ते ॾाढो रोब कंदा आहियो। न, ग़लति आहे, कमु ग़लति आहे। अगरि उनजो बेसिक हुजे त ग़लति आहे। रोब हिकु ॿी शइ आहे, पर हाणे कम जे लाइ का ग़लती थिए थी त उन अॻे माण्हू खे सम्झाइणु, पोइ ठीकु आहे। प्रेशर एतिरो हुजे थो कॾहिं माण्हू दड़को ॾेई छॾे थो, पर उहो को ईअं न आहे। मां पंहिंजी टीम जो ॾाढो क़दुरु कंदो आहियां ऐं मूंखे पंहिंजी टीम पूरी ॾाढी अज़ीज़ आहे ऐं मां हुन जी दिलि सां इज़त बि कंदो आहियां, छाकाणि उहे न हुजनि त असां ई कमु नथा करे सघूं अकेले से। ओके, माना इन जो मतिलबु आहे तव्हां रोब न कंदा। न, जवाब मां त इहो थो लॻे। हा, रोब माना ईअं बि न हरूभरू जो रोब न हुजे त मां बसि हीअं न, कम सां आहे, माना कम जी महिल रोब कंदा आहियो, हूअं न कंदा आहियो। कॾहिं कॾहिं थी वेंदो। ओके, न्यूज़ कास्टर अगरि का छोकिरी हुजे त ग़लती जी गुंजाइश आहे, पर छोकिरे लाइ माफ़ी निश्ता, इहो तव्हां ते इल्ज़ाम आहे। अगरि तव्हां मूंखे हुन माण्हू जो नालो ॿुधाईंदव त अञा भलो कमु थी वञो, पर ईअं न आहे। ईअं न आहे, न ईअं न, माना बराबरि जेंडर डिस्क्रिमिनेशन न आहे तव्हां वटि। बल्कि मूंखां त अक्सर छोकिरियूं शिकायत कंदियूं आहिनि, तव्हां असांखे वधीक दड़ करींदा। बल्कि अक्सर कॾहिं कॾहिं असां त नियाणियुनि खे तव्हां हुननि खे बख़्श नथा कयो। मां चयो बाबा आई कमु आहे हिते, नियाणियूं ऐं जेंडर बाद में अचे थो, बेसिकली त कमु आहे न, जेंडर जो इशू न आहे हिन में। ओके, तव्हां ते टियों इल्ज़ाम आहे त तव्हां हर वक़्तु कावड़ में रहंदा आहियो, माना बिला वजह जी कावड़। मूंखे पंहिंजे पाण खे असेस करिणो पवंदो, ईअं थी सघां थो। छाकाणि टे जेके तव्हां इल्ज़ाम लॻाया आहिनि, पोइ मूंखे लॻे थो मूंखे असेस करणु खपे। इहा सुठी शइ आहे, माण्हू पंहिंजे पाण खे असेस करे, हुनमें ॾाढा फ़ाइदा अथव ऐं मां कंदो आहियां। बिल्कुलु करणु खपे। ज़बरदस्त, न न इहा सुठी ॻाल्हि आहे। या हिकिड़े जेको माण्हू पाण खे असिस्ट करे थो उहो अॻिते ज़िंदगी में वधे थो, ऐं सुठी ॻाल्हि अथव इहा, सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु, तव्हांजे मतिलबु अगरि उहा ख़ामी आहे न, को माण्हू इंडिकेट करे थो त इहा सुठी शइ आहे, त तव्हां उनखे सम्झो यार हीअ करे थो, थी सघे थो, इंसान आहे, माण्हू में ग़लतियूं थियनि थियूं, या माण्हू असेस करे ऐं पोइ माण्हू सभिनी खां बहितर जेको असेस करणो, माण्हू पंहिंजो पाण आहे, पाण खे असेस करे, पोइ ठीकु आहे, उनखे सही करे वठे। अच्छा, तव्हां ते चौथो इल्ज़ाम आहे त तव्हांजी कोशिशि हूंदी आहे त माण्हू मूंखे ॾिसी मूंखां डिॼी वञनि। हा, जिन आहे छा तव्हां डिॼो, मां त तव्हांजी टीम जो हिसो न आहियां। पोइ त इअं न आहे डिॼण, मतिलबु मां उहो छा चवंदो आहे भला आहियां छा जे कंहिंखे डिॼारण आहे। ऐं ॿारनि खे ख़बर अथव, मां राति जो जॾहिं न सुम्हंदा आहिनि चवंदा आहिनि, चवंदा अथनि बेटा चुप करे सुम्ही पओ, मुस्तफ़ा जरवार अची वेंदई। न बसि यार ईअं बि न आहे, न मां उहो शोले फिल्म वारो उहो थोरी आहे गब्बर सिंह। अच्छा, तव्हां ते ॿियो इल्ज़ाम इहो आहे, पर उहो घणा इल्ज़ाम आहिनि मूं ते। तव्हां ते माना लिस्ट वॾी, पर मां घटि कयां। मां चयो महिमान आहे मुंहिंजो, नाराज़ थी वञे मूंखां। न न, तव्हां ओपन आहे, छाकाणि हिकिड़ी असांजी फील्ड में हिनखे चइबो आहे त जॾहिं तव्हां हार्ड सीट ते वेहो था त उन वक़्तु बख़्श न कबो आहे, साम्हूं केरु बि वेठो हुजे। अच्छा, हूअं असांजी फील्ड में इहो क्लियर आहे। त तव्हां अगरि साम्हूं तव्हां वेठा हो त उनखे सवालु पसंदि अचे न अचे, अगरि पब्लिक जो सवालु आहे या मुंसां जुड़ियल शयूं आहिनि त तव्हां ज़रूरु पुछो। तव्हां बख़्श कीअं था करे सघो, तव्हां वटि महिमान आहे, उनखां तव्हांखे इन्फॉर्मेशन वठणी आहे त हुनखे बख़्श कंदो, सो बख़्श जो सवाल न आहे। अच्छा, मां तव्हांजो थोरो न असांजो एंटरटेनमेंट आहे। मूं नाज़रीन खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मां इन्हनि सां जॾहिं अप्रोच कयो त मां तव्हांजे ऑफिस में पाण आयसि त तव्हांखे मुंहिंजे शो में अचिणो आहे। हालांकि असां कॉल्स ते तक़रीबन इनवाइट कंदा आहियूं माण्हुनि खे, पर मूं चयो त न, मुस्तफ़ा जरवार साहिब खे मां पाण पर्सनली वञी करे इनवाइट कयां। ऐं मूं हिननि खे लालच ॾिनी, हिकिड़ी लिफ़ाफ़ो ॾींदा आहिनि साफ़ हिन खे, मूं हिननि खे लालच इहा ॾिनी त तव्हां अगरि चवंदव त मां तव्हांखां ॾुखिया सवाल न कंदसि, ठीकु आहे। पर हिननि जी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त लॻी। मूंखे चयूं त मां तव्हांजे शो में ज़रूरु ईंदुमि, पर इहो न सोचो त तव्हांखे मां चवंदुमि त हीउ सवाल न कयो, हीउ सवाल कयो। असांजी फील्ड में इहो तमामु क्लियर आहे,
तव्हांखे जेको वणे उहो मूंखां सुवाल करे था सघो ऐं हुनजे लाइ आई रियली एप्रिशिएट यू। न तव्हांजी महिरबानी। या ॿी ॻाल्हि आहे मूं त तव्हांखे हिकिड़े मिंट ते सुञातो न हो। हिकिड़े मिंट ते सुञातो न हो मतिलबु तव्हांजो गेटअप जेको असां ॾिसंदा आहियूं ऐं पंहिंजी फेस टू फेस मुलाक़ात में थोरो थींदो आहे न। अच्छा तव्हां मतिलबु न सुञातो हीअ आहे केरु? अच्छा ओके। अच्छा इहो एक्सप्रेशन अच्छा इहो कौन है ये जिसने मासी मोरा को नहीं पहचाना? मां मासी मोरा खे मां सुञाणा थो। अच्छा उन महिल मां बिना गेटअप जे हुयो। हा मां मासी मोरा खे सुञाणा पियो। ऐं मुसविर सां फर्स्ट टाइम हुई न। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। मासी मोरा त पॉपुलर माण्हू आहे न, उनजी थोरी ॻाल्हि थो कयां। ओके ओके ओके। गाना पसंदि आहिनि तव्हांखे? गाॾी में ॿुधणु पसंदि आहिनि हिते केटीएन ते ॾाढा हा इनजे करे मूं जवाबु ॾिनो। ख़तमु कयूं इनजे करे जवाबु ॾिनो। पर ठीकु आहे तव्हां ओके नाज़रीन हिकिड़ो गानो था ॿुधूं ऐं तव्हां बि गाने खे एंजॉय कयो, उन खां पोइ वरी मोटी था अचो। वेलकम बैक नाज़रीन। तव्हांखे उमेद थी कयां त गानो पसंदि आयो हूंदो। तव्हां ते पसंदि आयो हूंदो? पसंदि मां ॻोठाणी अबा हा न अमा तूं मोठाणी न आहे छो? मुंहिंजी जेका सिंधी आहे उहा थोरी मुनफरिद आहे। ॾाढी सुठी आहे। ऐं तव्हांजा पंहिंजो जेके फैन्स आहिनि उहे असांजे घर में बि आहिनि। अच्छा हा ऐं मां हुनखे ॿुधायोमांसि मां वञा थो मासी मोरा जे शो में ऐं तव्हां ॾिसिजो ज़रूरु। चयो असां ज़रूरु ॾिसंदासीं। न अच्छा मूंखे जेको माण्हू ईंदो आहे उहो ईअं छो चवंदो आहे असांजे घर में तव्हांजा फैन्स आहिनि? उहो पाण छो न हूंदो आहे? जेको अचे त उहो फैन ई न आहे, घर में सभु आहिनि। न असां बि आहियूं पर हीअ त आहे न नंढड़ा ॿार बि पर बताता कोई नहीं उहो वारो सीन आहे। अरे ॿार माना घणा ॾिसनि था? न तव्हांजो शो जाम पॉपुलर आहे। तव्हांजो शो माण्हू ॾिसनि था खोड़ सारा। मतिलबु मूंखे मां तव्हांखे पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस ॿुधायो न। मां हू न कयो जीअं तव्हां जनरली पर सीरियसली सीरियस नोट तव्हांजो ॾाढा सुठो प्रोग्राम आहे। तव्हांजो ॾाढो पॉपुलर प्रोग्राम आहे। तव्हांखे मुबारक हुजे तव्हांजी महिनत लाइ। थैंक यू सो मच। ऐं मां हे वाहिद प्रोग्राम अथव जंहिंमें सभिनी खां वधीक न्यूज़ जा माण्हू इंटरव्यू कया आहिनि मां। ऐं न्यूज़ डायरेक्टर अॼु माना पाण बि असां सां गॾु आहिनि, साईं जिन पाण पंहिंजे सिर। त मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे मां हिकिड़े ॾींहं जे लाइ न्यूज़ कास्टर थियां। हिकिड़े ॾींहं लाइ जीअं हूंदो आहे हिकिड़े ॾींहं जे लाइ CM थींदा आहिनि माण्हू। अलाए छो मां पंहिंजे प्रोग्राम में विच विच में बीपर बि ॾींदी आहियां। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अॼु असां वटि मुस्तफ़ा जरवार गॾु आहिनि। जी मुस्तफ़ा छा रिपोर्ट आहे? माना इन टाइप जी विच में ख़बरूं बि हणी वेंदी आहियां मां। ठीकु आहे मां तव्हांखे ॿ एग्ज़ाम्पल ॿुधाया KTN जा ई। बिल्कुलु न पर उहे वरी मुसलसल अची वियूं न। अच्छा तव्हां मुसलसल जो मूड आहे? मुसलसल केरु रोज़ सुबुह जो अचे हिते ऐं न्यूज़ में ख़बरूं जॾहिं हलंदियूं आहिनि त पर हिकिड़ो यूनिक थी वेंदो माण्हू शायदि उन ॾींहुं वधीक तव्हां ॾिसनि छो जो मासी मोरा न्यूज़ पढ़ंदियूं उन ॾींहुं। अच्छा न्यूज़ पढ़ण जी आहे न्यूज़ में अचणु माना न्यूज़ में ख़बर जी सूरत में अचण जी ॻाल्हि न अलाह पनाह ॾे छो मां मराए मां मरण जी चओ बाबा डब्बा अॼुकल्ह मरण वारियूं न्यूज़ घणियूं थियूं अचनि। न न न अलासी तव्हांखे वधीक हयात न इहे एंटरटेनमेंट जूं बि ख़बरूं ॾाढियूं सुठियूं अचनि थियूं मुख़्तलिफ़ हंधनि तां उहे बि स्टार्स जूं हिननि जूं खोड़ सारियूं ख़बरूं अचनि। अच्छा इहा ख़बर अची सघे थी त मासी मोरा शो में मुस्तफ़ा जरवार हिन दफ़े गेस्ट हूंदो जॾहिं असांजो प्रोमो अचे त? ॾिसो था माना लिफ़ाफ़े वारी ॻाल्हि थी आहे। प्रोफेशनल लोन आहे न इन खे वरी माण्हू इहे चवंदा पंहिंजी प्रमोशन जी पाण ख़बर थो लाहे त पोइ वरी इहा ॻाल्हि ख़राबु आहे न। इहा ॻाल्हि बि आहे हा न इहो मासी हाणे इहा ॻाल्हि त असांजा प्रोफेशनल जेके मामलात आहिनि उहे बि त आहिनि न। पर हुनजे बारे में मूंखे सोचे ॿुधाइजांइ त मां हिकिड़े ॾींहं जे लाइ न्यूज़ कास्टर थी सघां थी। ठीकु आहे को जुगाड़ थी सघे थो? जुगाड़ न को हिकिड़ो सेगमेंट तव्हां लाइ करे सघूं था। अच्छा हिकिड़ो सेगमेंट तव्हांजी मुलाक़ात करायूं तव्हांजे माण्हू सां। हा ईअं थी सघे थो। को आइडिया मतिलबु तव्हां सोचो मां बि सोचां थो तव्हां आइडिया सोचो मां बि आइडिया सोचां थो किथे पाण के म्यूचुअल अंडरस्टैंडिंग ते अची वेंदासीं। लिफ़ाफ़े विफ़ाफ़े जी ज़रूरत न पवंदी न। ॾींदो त तव्हांजी महिरबानी न ॾींदो त तव्हांजी महिरबानी। न्यूज़ वारा हमेशह लिफ़ाफ़ा मूंखे इहो वॾो शौक़ु आहे त अक्सर चवंदा आहिनि लिफ़ाफ़ लिफ़ाफ़ वठंदा आहिनि। मूंखे एॾो अरसो कैरियर में गुज़रियो आहे मां इहो सोचींदो आहियां मूंखे छो न मिलियो आहे कॾहिं। पोइ तव्हां इहा ऑफर ॾिनी आहे त भला मां चवां थोरो वठी ॾिसो इहो छा थींदो आहे कीअं थींदो आहे। मां वारो लिफ़ाफ़ो ख़ाली हूंदो अंदरि कुझु न हूंदो। फ़ाइदो छा मासी भला चलो ख़ाली सही चलो ख़ाली सही मूंखे बि त लिफ़ाफ़ो मिले मां बि ॾिसां हा बाबा लिफ़ाफ़ो आहे। न न मां तोखे ख़ाली लिफ़ाफ़ो असां सीरियस नोट असांजी फील्ड में हूंदा ब्लैक शीप्स या अहिड़े पर जर्नलिज़म ईअं आहे न जीअं सम्झो वेंदो आहे या जीअं परसेप्शन ठाहिण जी कोशिशि थी वेंदी आहे त भई साफ़ ई जेके आहिनि उहे सभु ठीकु आहे ख़राबु माण्हू हर हंधि हूंदा पर अगरि हीउ ख़राबु शोबो हुजे त हिनखे पंहिंजो एतिरी अहमियत न हुजे। माण्हू ॾिसो कंहिं माण्हू सां नाइंसाफ़ी थिए थी कहिड़ी बि सूरत में हू थाणे वञण खां पहिरीं प्रेस क्लब पुॼे थो
इन जो मतिलबु इहो त अञा असां एतिरा बि ख़राबु न आहियूं जेतिरो तव्हां मतिलबु हीअं चवंदा बहरहाल ख़राबी हर जॻह ते हुजे थी, असां में बुझायूं नथो चवां त को न हूंदियूं पर सुठायूं बि त आहिनि। बिल्कुलु न, पर कुझु साफ़ आहिनि, जहाज़ वहाज़ वठी छॾिया आहिनि न, पोइ मां तॾहिं सोचींदी आहियां त मां बि थोरो साफ़ ई न हूंदा न, पोइ उहे उन्हनि जी क्रेडिबिलिटी बि तव्हांजे साम्हूं आहे न, उनजी कहिड़ी शइ ते तव्हांखे या आम माण्हू खे जेको भले नंढिड़ो को आम माण्हू जेको थोरो टीवी ॾिसे थो उनखे हुनजी ज़ुबान ते कहिड़ो एतबार हूंदो। सही ॻाल्हि आहे। नंढड़ी हिकिड़ी ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी मोटी था अचूं ऐं हिननि सां हण खण वारो सेगमेंट खेॾंदासीं। कारे न वञिणो, हण खण। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोहरा शो ऐं असां सां गॾु आहे मुस्तफ़ा जरवार साहब, तमामु डिसेंट पर्सनैलिटी, तमामु प्यारो माण्हू। माना मां वरी ॾाढी माना इन ॻाल्हि में आहे, असां घाट घाट जो पाणी पीतो आहे, उहो चवंदा आहिनि हर नलके जो पाणी पी आई आहियां मां हिते, त मूंखे माण्हुनि जी ख़बर पइजी वेंदी आहे, हिते वेहंदी आहे न जॾहिं, त माण्हुनि जी ख़बर पइजी वेंदी आहे त हे जेके मूंखे जवाब थो ॾे, इहे हरू जा जवाब थो ॾे या वाक़ई में इहो आहे न आहे, त मां ॾाढो जज कंदी आहियां। घणे पाणी में आहे? हा, घणे पाणी में आहे, टॾो हला यार, तूं बि सम्झी वियो आहे ॻाल्हि खे। अच्छा, हाणे असां जेको सेगमेंट खेॾंदासीं उहो आहे हण खण। हण ऐं खण। असां वारो कमु, तव्हां वारो कमु, जल्दी ख़बर ॾियणी आहे, सियासी जवाब न आहे ॾियणो। हण खण में पोइ घणो घणो थींदो आहे न, पर हण खण में सिंध में मथी हुकूमत बि PPP जी आहे, हा या न? ऑलमोस्ट, मतिलबु हा या आउं नथो चई सघां यकीनी तौर तव्हां ते पंहिंजी राय ॾेई थींदे ई सघो था। लॻे पियो। ओके, इमरान खान खे हाणे इस्तीफ़ा ॾियणु खपे? आउं त कोन थो चई सघां, जमहूरी हुकूमत 5 साल पूरा करे। यस। ओके, शहबाज शरीफ खां सुठो वज़ीर आला, पर जेतिरी जहिड़ी कई अथई न माण्हू सां हलियो वञे सुठो आहे। मतिलबु चूंडियल हुकूमत आहे, उनखे 5 साल पूरा करण जो हक़ आहे, पर जेका कई थी न यार, मतिलबु मां उहो तूं बि सम्झे थी, बुरड़े कई ॿारनि सां, उहा ई कई थी जेका बुरड़े कई ॿारनि सां। ओके, शहबाज शरीफ खां सुठो वज़ीर आला उस्मान बोज़दार आहे। कूड़ा। ओके, वफ़ाक़ में भली PTI हुकूमत न ठाहे सघे, पर 2022 वारी इलेक्शन में KPK में वरी बि PTI हुकूमत ठाहींदी। इम्पॉसिबल। ओके, सिंधी न्यूज़ इंडस्ट्री में नाजिया मीर जेतिरी सक्सेस ॿियो को एंकर हासिल न करे सघियो आहे। हुनजी ॾाढी महिनत आहे, अगेन हुनजी तमामु घणी स्ट्रगल आहे। KTN में मतिलबु काविश में त वॻो न, KTN में असांजो कैरियर गॾु ऐं एज़ ए टीम शुरू थियो आहे। अच्छा, जी बिल्कुलु, बल्कि तव्हां चई सघो मूंखां सीनियर आहे। न मां ॻाल्हि इहा थी कयां त उन जेतिरो माना हिकिड़ी राय आहे त उन जेतिरी सक्सेस सिंधी मीडिया में वॾी महिनत आहे, वॾी महिनत आहे, ॿियो कोई न करे सघियो आहे। न ईअं बि न आहे, मतिलबु खोड़ सारा ॿिया सुठा माण्हू सिंधी मीडिया में रहिया आहिनि, पर यस हुननि जो जेको जेतिरो कमु आहे, मिसाल तव्हां पंहिंजो न्यूज़ एक्स्ट्रा प्रोग्राम मां असां गॾु शुरू कयो, मां डायरेक्टर हूंदो हुउमि, नाजिया हुनजी होस्ट हूंदी, उन प्रोग्राम खां तव्हां स्टार्ट कयो, तव्हां करंट अफेयर्स जे शो ताईं, प्राइम टाइम जो करंट अफेयर्स जो शो, ऐं को सवलो को आसान कमु न आहे। TV ते भले तव्हां चओ, पर छाकाणि मूं पाण बि कयो आहे, त तव्हांजा उते गेस्ट घुराइण ऐं उनखे तव्हां 1 मैन आर्मी तौर ते डील करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। उहो ॾाढो कामयाबी सां कनि पिया, उनखे मुबारक हुजनि, ऐं उहो ॾाढी महिनत आहे उनजी। पर माना हू उन जेतिरी सक्सेस ॿिया माण्हू बि हासिल करे चुका आहिनि या उनखां वधीक करे चुका आहिनि। मतिलबु असां KTN में चऊं त यस हू आहे, उहा ई आहे बिल्कुलु। पर ॿियनि सिंधी मीडिया चैनल्स ते कया ॿियनि मां ॿिए ते कमेंट नथो कयां, खोड़ सारा माण्हू आहिनि, सभु सुठो कमु कनि पिया पंहिंजे हिसाब सां। हाणे असां पंहिंजो जनरली पर तूं सफ़ा हो करे छॾियो आहे, पर यस तमामु असां चऊं त उन्हनि इन सवाल खे ईअं चई सघूं था, सिंधी मीडिया जा उहे नाला जिन तमामु घणी तरक़ी कई आहे, यस नंबर 1 ते आहे। बिल्कुलु। ओके, त तव्हां एग्री था कयो? बिल्कुलु। ओके, न्यूज़ में अचण जो को इरादो न हो, इत्तफ़ाक़न अची वियुसि? न बिल्कुलु हुओ। ओके, बहितरीन न्यूज़ कास्टर सबा अबड़ो, रोशनी या मानू रज़ीज़? सबा अबड़ो। ओके, हू ॿई सुठियूं आहिनि, तव्हां मूंखे हाणे न हाणे तव्हां नालो त सबा जो खणो। ओके, बहितरीन एंकर मुजाहिद सोलंकी या हैदर असलम हैदर सोलंकी? मुजाहिद स्पेसिफिक मुजाहिद जो स्पोर्ट्स में को मुक़ाबले वारो न आहे, पर करंट अफेयर या मतिलबु जेको आहे त हुन में असलम सुठो आहे, जेको हुनजो फील्ड जो तजुर्बो हुनखे। बाक़ी स्पोर्ट्स में त ओनली मुजाहिद जो को मां मुक़ाबलो ई कोन्हे।
मुक़ाबिलो न आहे? न हो बिल्कुलु न। मतिलबु हू मुजाहिद घणनि दोस्तनि खे अलाए ख़बर हूंदी न हूंदी, हू पाण क्रिकेटर रहिया आहिनि, हू मुंहिंजे ख़्याल में के टीम में गॾु रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ जेके मुल्की लेवल जूं जेके टीम्स ठहियूं उन्हनि में बि हू शामिल रहिया आहिनि। असलम हैदर, तव्हांजो कोई यूनिवर्सिटी में गॾु पढ़िया आहियो या कुझु? हिते ख़बर पए तूं मूंसां गॾु पढ़ियो। अच्छा, माना उते तव्हांजो कोई तालुक न हुयो, पर हिते आयो त ख़बर पए अड़े तो हुतां जो जो मां बि हुतां जो। बिल्कुलु। अच्छा, कॾहिं ख़बर जेका आहे उहा ग़लति अची वई हुजे ऐं बाद में अड़े ही छा थी वियो, हा कोई वॾो माना भंड थियो हुजे? हा, खोड़ रोज़ थींदा आहिनि, रोज़ थींदा आहिनि, पर जेको यादगार हुजे। ॾिसो हिकिड़ो खोड़ सारा अहिड़ा माण्हू जेके तव्हां रोज़ वज़ाहत कंदा हो, सारा सोशल मीडिया आहे न, माण्हू वटि मेमरीज़ अचनि थियूं त हू वरी शेयर कंदा आहिनि। हाणे साल पहिरीं जेको थियल आहे असां वरी वज़ाहत हिकिड़ो थियो। ॾिसो कमु थोरो सम्झणो पवंदो आहे, हाणे उहो तव्हांखे डिटेल में त नथो ॿुधाए सघां असांजो वर्किंग जा स्टेप्स छा आहिनि, या हिकिड़ी ख़बर जेका नाज़रीन ते पुॼे थी तूं कहिड़नि स्टेप्स मां गुज़री करे स्क्रीन ते पुॼे थी। लाज़मी को ईअं नथी हले, अचे थी, कंपोज़ थिए थी, उनजा फुटेज एडिटर का ठहनि था, रन डाउन ठहे थो, PCR में वञे थी, उतां PCR जी टीम उनखे लाइन अप करे थी, प्रेज़ेंटर खे ॿुधाए थी, हू मतिलबु हिकिड़ो को 10-15 हथनि मां हू शइ निकिरी तव्हां ते पुॼे थी, ऐं ह्यूमन एरर जी हरन थी सघे थी। पर उहे कॾहिं कॾहिं अहिड़ा मामला थींदा आहिनि जंहिं वज़ाहत मिसाल हिकु दफ़ो सुबुह जो मूंखे फ़ोन शुरू थियो, छा थियो मां चयो छा थियो, ही छा आहे, मोटरसाइकिल फोत कीअं थियो आहे, मोटरसाइकिल फोत थी वई? मोटरसाइकिल फोत थी। वाओ, हाणे मोटरसाइकिल कीअं फोत थी, मूं फ़ोन कया थी, मोटरसाइकिल फोत छा मतिलबु हाणे थी सघे थी? मुंहिंजो साईं सॉरी ग़लती, ॾाढे मुंहिंजो ग़लती कीअं पॉसिबल आहे? चए साईं मूं लिखियो जुमिलो त कराची फलाणे इलाइक़े में बस ऐं पंहिंजो बस जो टकर, मोटरसाइकिल सवार फोत मूं लिखियो, माना सवार हटिजी वियो, मोटरसाइकिल फोत थी वई। हा, सवार हुन पंहिंजे ज़हन में लिखी छॾियो ऐं बाक़ी सभु टीवी ते लिख। हाणे मोटरसाइकिल फोत जो वज़ाहत तव्हां घणा ॾेई ॾींदो, ऐं मेमरी अची थी वञे त तव्हां ईअं हिकिड़ो लतीफ़ो थी वियो, शायदि को 10 रुपया पेट्रोल में घटिताई थी वई, उन छोकिरे खां उहो 10 रुपए माना ज़ीरो न लिखी सघियो, रुपयो जेको आहे सो 1 रुपयो क़ीमत थी वई, या 100 मतिलबु अहिड़ो टाइप जी का शइ थी त माण्हू फ़ोन वरी साईं हाणे असां वटि ॿुधायो कहिड़े पेट्रोल पंप ते असांखे रुपयो लीटर मिलंदो तेल, असां भरायूं था वञी। मतिलबु हीअ सम्झाइण जी ॻाल्हि ह्यूमन एरर थिए थो, ऐं छाकाणि त तव्हां को ईअं न आहे त अॼु तव्हां प्लेन वेही कयो था, तव्हां हिकु मिंट जो तव्हांजो मतिलबु हीअ तव्हांजो मीटर चालू आहे, हिकु मिंट जो तव्हांजो स्क्रीन न्यूज़ ख़ाली न आहे, उनखे हर वक़्तु उनखे कुझु न कुझु उन में ईंदी रहंदी आहे, सो हुन में ग़लती थिए थी। पोइ हालांकि उहो जॾहिं उनखां पुछूं था छोकिरे जो तव्हां मुंहुं ॾिसंदो त हू तव्हांखे खिलींदी, पर तव्हांखे कावड़ बचे थी, हाणे हिन मख़लूक खे छा कजे, पर हू थींदो आहे, मतिलबु कॾहिं कॾहिं ग़लती थी वेंदी आहे, ऐं उहा ॾाढी कॾहिं मज़ाया थींदी आहे, कॾहिं अफ़सोस जहिड़ी बि थी वेंदी आहे। अच्छा, न्यूज़ जेके कास्टर्स आहिनि उहे उन ई वक़्तु लाइव हूंदियूं आहिनि, उन्हनि जे अॻियां जेको आहे स्क्रीन हूंदी आहे जितां उहे पढ़ंदियूं आहिनि, त उन महिल उन्हनि खां भले ग़लति न हुजे उहा ख़बर, लिखियलु सही हुजे, पर उहो ग़लति चई थी वञनि, उनजी छा सज़ा हूंदी आहे? माना मिसाल हाणे तव्हां न्यूज़ डायरेक्टर आहियो ऐं उहा छोकिरी ग़लती करे वई आहे, हाणे तव्हां छा कंदव? अदा उनखे घुराइबो आहे, मिंट में कबी आहे त बाबा चओ ईअं न कयो। पोइ कॾहिं कॾहिं 2-3 क़िस्म जूं ग़लतियूं थियनि थियूं। ॾिसो हिकिड़ी त तव्हांखे इन्फॉर्मेशन न हुजे, ठीकु आहे, तव्हां अणॼाणाई में छाकाणि तव्हांखे इल्मु न हुजे करे तव्हां ग़लती करे वरिती। हिकिड़ी ग़लती आहे त तव्हांजी ज़ुबान स्लिप थी वई, चवणु कुझु ॿियो थींदो आहे, इंसान आहे, चवंदो ॻाल्हि उहा थी वई। टियों इहो आहे त तव्हां पंहिंजो ध्यानु न ॾिनो, तव्हां थोरो ध्यानु ॾियो त शायदि उहा ग़लती न थी आहे। तो मुख़्तलिफ़ स्टेजिस हुजनि थियूं, उन स्टेजिस जहिड़ी मुख़्तलिफ़ सज़ा आहे। हाणे सज़ा मां इहो मुराद आहे त असां उनखे मुंहिंजी त इहा कोशिशि न पेंडिंग में थोरो सम्झाए वठूं यार हीअ थोरो इम्पॉर्टेंट शइ आहे, इन थोरो इलाही हू रियलाइज़ बि कनि था, पर ग़लती थी वेंदी आहे, ग़लती जी गुंजाइश रहंदी आहे। असां केतिरो बि चऊं, कोशिशि कंदा आहियूं घटि खां घटि थियनि। अच्छा, हा, पर थियनि थियूं ऐं थींदियूं रहंदियूं, माना थींदियूं रहंदियूं, बिल्कुलु इहा शइ अहिड़ी आहे। मतिलबु हुनजी ईअं न हुजे त तव्हां ॾींहं में मिसाल तव्हां 5000 लफ़्ज़ जेके उहो लिखो था, त 5000 मां तव्हां जेको 1000 ग़लतियूं कयो या 100 ग़लतियूं कयो, ठीकु आहे, 5000 तव्हां लिखो, मां हिकिड़ो वर्ड अगरि अॻिते पोइ थी वियो जेको न थियणु खपे, उनजी सज़ा पोइ वरी उन हिसाब सां आहे। सज़ा माना ईअं न आहे दुकान असां हुनखे मिड़ेई थोरो वधी करे कुटको ॾींदासीं, कुटको त न ॾींदासीं, कुटको न ॾींदा, पर कॾहिं कॾहिं ग़लतियूं थियनि दिलि ईअं चवंदी आहे, वात जी मार ॾिबी आहे, पर इहो हलंदो रहंदो आहे। मतिलबु ऐं हर असां छा तव्हां ॿियनि खोड़ सारा हर चैनल में तव्हांखे नज़र अची वेंदो, हर चैनल में ठीकु आहे, रेश वक़्तु ते हूंदो आहे। बिल्कुलु।
नाज़रीन, तव्हां हिते हिकिड़ो गानो ॿुधो, गाने खां पोइ वरी मोटी था अचूं ऐं मुस्तफ़ा साहब सां कचहरी जारी रखंदासीं। नाज़रीन, उम्मीद थी कयां तव्हांखे गानो पसंदि आयो हूंदो। असां सां गॾु मुस्तफ़ा जरवार साहब आहे। पसंदि आयो हूंदो। ॾिसो इहो इहे थी चिड़ थी अचे तव्हांखे, मूंखे इहो थो लॻे। नो मूंखे वरी मुंहिंजो ध्यानु होॾे हले थो न्यूज़ में, न्यूज़ कास्ट तव्हां सां वरी ज़िक्र कयो न, त ईअं जेकॾहिं कहिड़ी पसंदि थी वठे कुटको न मार ईअं ॿधी कुटको ॾिजेसि, कन खड़ा थींदा आहिनि। छा चई हीअ छा चई? असांजा सिंधी माण्हू पंहिंजी ॿोली जे लाइ उहो ॾाढा मतिलबु हुजनि था। उहो को लहजो ग़लति थी वञे, लफ़्ज़ जो चार ग़लति थी वञे, त ॾाढो अजीब लॻंदो आहे। माण्हू फ़ोनूं शुरू करे थींदा आहिनि, साईं हिन छोकिरी हीअं छो पढ़ियो आहे, हीअ ग़लति आहे, हीअ त ग़लति, साईं हिन हीअं तव्हांजो हीअ जुमिलो लिखियलु आहे, इहो त असां पोइ साईं हीअ तव्हांजो माण्हू या इहो माण्हू जी महिरबानी आहे, निशानदेही कनि था, पंहिंजो एतिराज़ असां ताईं पहुचाइनि था। अच्छा, मुंहिंजे ख़्याल में न्यूज़ जे लाइ इहो बि तव्हांजी जेका ऑडियंस आहे, पढ़ियल लिखियल माण्हू न्यूज़ ॾिसंदा आहिनि तक़रीबन। असां वटि हर कैटेगरी जा माण्हू आहिनि, माना उन्हनि खे ॿियो असांजो आहे प्रोग्राम एंटरटेनमेंट जो न। बिल्कुलु। त माण्हुनि खे ख़बर आहे त मासी जेका आहे उहा वीचारी ॻोठ जी आहे, हिनखे इन सां असां एतिराज़ करे नथा सघूं। मां वटि जेको ईंदो आहे मां त अलाए छा छा पुछंदी आहियां। हा, एंटरटेनमेंट में तव्हांखे फ़ाइदो आहे, पर कुझु सर्टेन कुझु अहिड़ा लफ़्ज़ ज़रूरु हूंदा जेके तव्हां बि नथा चई सघो। मतिलबु जेका बि शइ हुजे, लाज़मी आहे टीवी जे डेकोरम में ई जेका ॿोली आहे उहो रखिणो पवंदो। ॿाहिरि खां तव्हां कॾहिं कुझु ॻाल्हायो त पोइ तव्हांखे बि ख़बर पइजी वेंदी, त तव्हांखे बि माफ़ी वो शइ न मिले। इहो बि आहे। अहिड़ा खोड़ सारा केस आहिनि जेके थिया। ख़ैर मतिलबु लाज़मी आहे हिकिड़ो माण्हू रिस्पॉन्सिबिलिटी खणे थो त हू हुनखे पूरी करे ॼाणंदो आहे, हुनखे उहो इल्मु आहे, अलाए हुनखे उहा शइ ॾिनी आहे तॾहिं कमु उहो करे थो न। ग़लती जी गुंजाइश त माफ़ी आहे। बिल्कुलु। तव्हां भला कहिड़ी का ग़लती हिते कई स्क्रीन ते, हिते प्रोग्राम में कोई अहिड़ो लफ़्ज़ जिते पोइ कोई एतिराज़? मां हिते हिन प्रोग्राम में चई वई हुयसि हिनखे, अनीता खे, हिकिड़ो ख़ूबसूरत जे लाइ मां हिकिड़ो जेको हुनजे इंग्लिश में लफ़्ज़ चयो, उनजो मतिलबु ॿियो पियो निकिरे, उहो ब्यूटीफुल न हुयो। अच्छा। त उन ते मीम्स ठहिया ॾाढा। असांजा वरी इहो थींदो आहे त असांखे ग़लति माण्हू न चवंदा आहिनि, ख़बर अथनि मासी वीचारी अञा पढ़ियल आहे, हिनखे कहिड़ी ख़बर हूंदी, पर मीम्स ॾाढा ठाहींदा आहिनि हिन ॻाल्हि। मीम्स त ख़ैर पॉपुलरिटी निशानी आहे न, पॉपुलरिटी जी निशानी। पर उन प्रोग्राम में ठहिया ऐं अनीता खे बि हुन महिल फील न थियो त मां हुनखे छा चयो आहे। अनीता मोहरम बाद में जॾहिं उहा मीम ॾिठी मूंखे चवणु लॻी, मासी त मूंखे ईअं चयो हुयो सभई प्रोग्राम में, ऐं उहो बि कट बि न थियो। असां वटि एडिट जो बि ऑप्शन हूंदो आहे न, उहो कट बि न थियो। अहिड़ो हिकिड़ो मूंसां बि थियो कंहिं दौर में। मां मॉर्निंग शो जो डायरेक्टर हुयसि, डॉक्टर नाज़िया मेमण उहो प्रोग्राम कंदी, त असां PCR में वेठा हुआसीं। को कॉलर आयो ऐं उन कॉलर छाकाणि लाइव हुयो ऐं उन में तमामु 30 सेकेंड जो बफर हुयो, त तव्हां कोशिशि करे बि त उनखे असां रोके न सघियासीं। उनको ग़लति मतिलबु हिकिड़ो जेके बदतमीज़ी चइजे, तो ख़ैर पोइ जंहिंसां उन कई त मूं एज़ अ डायरेक्टर पंहिंजो फ़र्ज़ु सम्झो त मां उनखे कॉल करे ऐं उनखे एक्सक्यूज़ कया। उनखे फ़ोन कई, उन चवंदा दादा छा थियो, का ॻाल्हि ई न आहे, थींदो रहंदो आहे। मां ॾाढो ख़ुशि थियुमि, मां चयो चलो यार मूंखे संगीनी जो मूं कुझु घणो अंदाज़ो पियो लॻायो, पर हिन अगरि केरु न आहे त ठीकु आहे। हुन को रिपीट में प्रोग्राम ॾिठो ऐं पोइ तव्हां सोचो त हुन मूंसां ॾाढो चयो त हीअ चवंदो मां त उन वक़्तु तव्हांखे कॉल कई, एक्सक्यूज़ कयो ऐं वरी मां करे सघंदा, पर हीअ कहिड़ो तरीक़ो आहे, हीअ छो थी वियो। सो उनखे उन वक़्तु रियलाइज़ न थियो त एक्चुअली छा हो। रिपीट में जॾहिं हुन ॾिठो त पोइ सो ईअं टीवी में थींदा आहिनि। ऐं मूं हिकु दफ़ो प्रोग्राम मूं लाइव कयो पियो, सो 2 धुरियूं विढ़ियल हुयूं पाण में। खिल जी ॻाल्हि बि आहे, पर 2 धुरियूं विढ़ियल हुयूं। सो मूं शूज़ प्रोग्राम में कोशिशि कई त ॿिन्ही खे माण्हू, ॿिन्ही जी बिरादरी चङा मुड़ुसि 10-12 माण्हू जा मरियल हुया, या शायदि 20 माण्हू मरियल हुया। मूं ॿिन्ही खे गॾु वरितो। मूं चयो अगरि नियत मुंहिंजी आहे ठही वञंदा त ठीकु आहे। सडनली मूं हुन हिकिड़े खे पुछो, मूं चयो तव्हां मतिलबु मुंहिंजी जीअं चयो त असां ज़ुल्म आहे ठाहिण था चाहियूं, हीअ अॻीदुर नथी ठहे, त मूं अॻीदुर वारे खे चयो त तव्हां ठही वठो, हीअ रेडी आहिनि। मूं चयो असां ठाहियूं। मुंहिंजो जॾहिं तव्हां ॿई रेडी आहियो, तूं बि ठहिण लाइ तूं बि ठहिण लाइ, त मसइलो छा आहे। पर तव्हां वरी कंहिं सरदार जो इंतज़ारु था कयो त उहो अची तव्हांखे पग पाराए ठाहे, पाण में ठहो यार, छा आहे। उहा हमरा जज़्बाती थी वियो हुन लाइफ में। जेको आहे सो जेके पाण गैर पार्लियामेंट ॿोली चई सघूं था। हाणे मां परेशानी में अची हीअ थी ॻाल्हि छा थो ॻाल्हाए, लाइव थो हले टीवी, ऐं उते 1 मिनट जो बफर हो। पोइ 1 मिनट जो बफर माना उनखे 1 मिनट खां पोइ पियो हले। हुन जीअं त मूं हितां माइक कढियो ऐं साम्हूं PCR हुयो, मूं हुन कंप्यूटर खे हीअ बात नी हुनखे स्टॉप कयो न तूं। सो मतिलबु असां सां इहे अहिड़ा बि करे थींदा आहिनि। ॾाढो हुन अहिड़ी ॿोली ॻाल्हाइणु शुरू कई जो मां वठिजी वियुसि। मूं चयो हीअ त
त छा आहे छाकाणि उहो माण्हू न पिया सुञाणनि त टीवी ते छा ॻाल्हाइबो आहे जेके रोज़ अचनि था उनखे ख़बर आहे पर बाक़ी जंहिं वटि फर्स्ट टाइम माइक आहे उनखे अंदाज़ो न हूंदो आहे घर वेठो आहियां जेको चवणो आहे चई ॾे। जेको चवणो आहे। अच्छा हिते हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठंदासीं मुस्तफ़ा साहब, वरी पोइ मोटी था अचूं हिन ब्रेक खां पोइ ऐं वरी हिननि सां कचहरी जारी था कयूं। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा शो ऐं असां सां गॾु आहे मुस्तफ़ा जरवार साहब। सर मज़ो अचे पियो? सर न सर इन करे जो माशाल्लाह न्यूज़ डायरेक्टर आहियो असांजा। तव्हांजी महिरबानी पर उमिरि जे लिहाज़ खां इहो तक़ाज़ा न। मां नंढनि नंढनि ॿारनि खे सर चवंदी आहियां, तूं त वरी माशाल्लाह पुराणे दौर जो पापी आहे। तव्हांजी उमिरि जो तक़ाज़ो न आहे, तव्हां मूंखे सर चओ, तव्हां मूंखे मुस्तफ़ा चई सघो था, कोई इशू न आहे। चवण खां त मां घणो कुझु चई सघां थी, पर डेकोरम रखणो आहे। तुंहिंजूं कचूं नथी कयां जेके तूं मूंसां यूनिवर्सिटी में वाइदा कया। छा मां तोखे हाणे ॻाल्हियूं मासी तव्हां बि पढ़िया हुजो यूनिवर्सिटी में? असला में वारो कमु आहे। असला में जी क्लास में लऊं थी वाइदा बा। अच्छा हा न, पोइ तव्हां मासी जल्दी मासी थी विया। बस छा कयां, ॾुखनि तुंहिंजे विछोड़े मूंखे। सही माण्हू छा कंदा आहिनि विछोड़े में नशा कंदा आहिनि, मां मासी थी वई आहियां। मूंखे मासी जो नशो लॻी वियो। मासी जो नशो लॻी वियो। छा कयां? बस चलो, हे बि वॾो ख़ासि शो हूंदो यूनिवर्सिटी में, जॾहिं ईअं जो वार ठाहे ईंदो त मूंखे यादि आहे मां ॾिसंदी मां गैलरी मां। गैलरी मां? यूनिवर्सिटी में किथे गैलरी हूंदी? सिंधी यूनिवर्सिटी में गैलरी न आहे? गैलरी मां कहिड़ी यूनिवर्सिटी में पढ़ी कहिड़ी यूनिवर्सिटी में पढ़ी? मूंखे त ॿुधाई त यूनिवर्सिटी में आहे गैलरी न आहे? मासी हाणे पोइ मां इन कैंपस में पढ़ी आई हूंदी बाक़ी मां पोइ ॿियो हूंदो मासी पोइ आर्ट्स फैकल्टी वारी गैलरी जी ॻाल्हि कंदी हूंदी। आर्ट्स फैकल्टी खे गैलरी चई सघे थो, जेके कॉरिडोर्स आहिनि मक्सी कैंटीन ते जेको तूं वेहंदे न। हा 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 हाणे यादि अचे? हाणे मूंखे मासी तूं यादि अचे बि थोरो यादि अचाए थी न। पोइ माना कचूं मां बि तुंहिंजो घणियूं करे सघां थो। जेके ॻाढ़ा वार विग पाए ईंदी हुअसि उन महिल बि त मां विगियूं पाईंदी हुअसि न। हा मासी उहो ई चवां थो, मासी थियण जो मतिलबु जेको शौक़ु हो तोखे उते बि हुयो? उते हुयो। हा सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। पोइ अॼु ॾिस मासी थियण वारो मां जीअं तूं हाइड पार्क में कालम लिखंदे न, मां चोरी चोरी मासी थींदी हुअसि। मासी थींदी आहे। अॼु ॾिस तूं माशाल्लाह केटीएन न्यूज़ में अची वई, मां हिते अची वियसि मासी थी करे। हा त सुठी ॻाल्हि आहे न। तव्हां स्ट्रगल पंहिंजी सेम आहे। सेम आहे, बिल्कुलु सही आहे। तूं बि हुतां शुरू कयो हाइड पार्क तो, असां बि हुतो सिंधी यूनिवर्सिटी में शुरू कयोसीं। अॼु ॿई हिकिड़े ई चैनल बरसात जो हेॾे पाड़े में असांजो केटीएन न्यूज़ आहे। हा बिल्कुलु सही। हाणे मां मासी तोखे उहो यूनिवर्सिटी वारे दौर यादि करे वियुमि। हा न? हा हाणे मूंखे थोरो शीशनि जी बंदि ऑफिस में वेही तूं असांजे कका जे घरनि खे ॾिसी इहे न ॾिस। हा इहे बिल्कुलु ऑफिस हुनजी शीशे जी आहे, तॾहिं थी चवांसि मां त कखाणो घर आहे। में बि ॾिस त न आहे। ॾाढो सुठो आहे। में मासी हिते पूरी बि कान अचे हा? न असल में मां इहे कूलर ऐं किलो हणी रखियो आहे। में अला देगा, में अला देगा सम्झे? में जे लाइ चारे वारो बि रखियो अथव? हा सॼो सिस्टम पूरो करे रखियो। हाणे में जी ज़रूरत आहे। सोचां थी को न्यूज़ वारो मथां महिरबानी थी पवे ॾेई वञे में ते। मासी मुश्किल आहे न्यूज़ वारा कंहिंखे में ॾियणो। अलाए रिपोर्टिंग कंदे तव्हां मथां कंहिंखो खणी अचो। न असां उहो थोरी कंदा आहियूं। ट्रम यूज़ थींदो आहे छा, हाणे माल चोपायो माल ढक ते खणी वेंदी आहे पुलिस। उहा पुलिस खणी वेंदी आहे चोपायो माल ढक ते। पुलिस वारनि सां बि तव्हांजा राब्ता आहिनि? राब्ता हर कंहिं सां, फील्ड एरिया हर कंहिं सां हूंदा आहिनि। मतिलबु चोर बि जुगाड़ कर मासी। पोइ हिकिड़ी छो तो ॾिस, मां तुंहिंजी ख़्वाहिश जेको मूंखे नज़र अचे ॾिसो 3 किला आहिनि, पोइ तूं गॾु में 3 जी त फरमाइश कर न। हाणे मूंखे तो उमेद हिकिड़े जी आहे त मां 3 जी फरमाइश कीअं कयां? हा तोखे ऑफर 3 जी मिले थी, मां तूं मासी 3 जूं ॻाल्हियूं कर न। माण्हू वॾो सोचे। हा जो ठीकु आहे 3 छा 4 थींदो, 2-3 किला ॿिया हणी छॾींदासीं। 3 में जो ऑफर माना करे थो। घर जॻह बि जाम आहे, पर इहे तुंहिंजे किलनि जो जेको स्पेस आहे न, इन में पूरी ईंदई कान, ॾिसी वठिजे पोइ किला बकरियूं ई ॾेई छॾी 3 वागे, को मसलो न आहे। हा बकरियूं त पोइ बि ठीकु आहे। आहिस्ते जेकॾहिं मुंहिंजे ख़्याल आहे थोरो ॻाल्हाए हिन मामले ते, तूं कुकड़ियुनि ते अची वेंदे। न एतिरी बार्गेनिंग न कंदी साहिबा। इहे बकरियूं बि तुंहिंजे सिर जे करे, न त असां एतिरी बार्गेनिंग बि न आहियूं कंदा। पोइ ठीकु आहे। रश्के वारो त उन ॾींहुं मूंखे चवे मासी हूअं वठंदा 100 आहियूं, तूं 50 ॾिजां। मां चयो मां तुंहिंजे चाचे जी धीअ आहे, मां 50 थो वठां। अहिड़ा बि अथी माण्हू। पर सही यार, माण्हू कंसेशन कनि था ॾिसी त मासी हाणे गर्मी हूंदी, पर तुंहिंजी कंसेशन मूंखे नुक़सान थी ॾे न। में डायरेक्ट बकरी न में ॾींदासीं। घोड़ो त सुठो लॻंदो अञा। घोड़े खे छा कंदसि बा? मासी घोड़ो रेस बेस में कमु मां रेस बेस कंदी आहे जो घोड़े ते वेही घुमंदसि।
ओ मूंखे में खपे सूआ जेका खीर बि ॾे वेले ते ऐं नंढिड़ो फर बर बि हुजेसि त मां माना उन खे वॾो थिए त खपाए। में बि फरवारी खपे। हा तूं छा बाक़ी जे छड़ी में हेॾी दे छा हल पर मासी छड़ो असां कुतो बि न पालींदा तूं त में जी ॻाल्हि थो करे। चलो पोइ इहा माने नंढिड़ो हुन जे लाइ वछ जे लाइ वछ जे लाइ आहे नंढिड़ो। ठीकु आहे पोइ ठीकु होॾो में बीहंदी हेॾो वछ हो ॾिसो त कूलर जे भरिसां वरी मां होॾो पंहिंजी जेका हो बि रखी आहे इहो मखण वारी चांहि। हा 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 सॼो सेटअप कयो सॼो सेटअप कयो जेको मेन आहे बस सवण कयो आहे मां सवण। इहो सुठो आहे इहो सुठो आहे सम्झो बस जाती इहा आहे मेन आहे न मेन आहे। ठीकु आहे अलाह न्यूज़ वारनि खे में जे लाइ वॾो बंदोबस्तु करिणो पवंदो में रखणी पवंदी वरी तोखे हिते चौकीदार रखिणो पवंदो। चौकीदार छा मां पाण राति जो चौकी थी ॾियां। हा कहिड़ी हिन उमिरि में निंड काथे थी अचे सॼो ॾींहुं इहा तस्बीह पढ़ंदी आहे राति जो जागंदी आहे अलाह जो ज़िक्र बि कंदी आहे मेहन जो बि बचाव कंदी आहे। मेहन जो बचाव पोइ ठीकु आहे बस तयारी माने तुंहिंजी फुल आहे फुल तयारी आहे तोखे अलाह ते वाड़े जो मालिक कंदो वाड़े जो मालिक कंदो जीअं तूं केटीएन न्यूज़ जो मालिक थी वेठो आहे हाणे तोखे अलाह से कंदो वाड़े जो मालिक इंशाल्लाह। हा तूं बि पहिरियों आहीं साफ़ी थी करे हाणे ॾिस सभिनी जे मथां पंहिंजे वाड़े वारो थी वियो आहे। न असां वारो कमु वरी ज़िम्मेवारियुनि वारो हिकिड़े जी हर माण्हू इम्पोर्टेंट आहे हिकिड़े जी हिकिड़ी ज़िम्मेवारी आहे ॿिए जी ॿी ज़िम्मेवारी आहे टे जी टी ज़िम्मेवारी आहे हर माण्हू पंहिंजी ज़िम्मेवारी असां ते जेका ज़िम्मेवारीदारी रखी आहे असां उहा कयूं था ईअं हर माण्हू ते पंहिंजी पंहिंजी ज़िम्मेवारी आहे। तव्हांजे मथां कहिड़ी ज़िम्मेवारी आहे हेॾो वॾो शौक़ु तव्हां कयो था। मूंखे शो जो टेंशन न हूंदो बाक़ी पंहिंजी ॿकरे जो मेन जो टेंशन हा उहो गॾु चोरी गॾु नथी वञनि उहे बि कया शो केरु चोराईंदो। हा अॼुकल्ह शो बि चोराइजनि था तव्हां उहो कपिल शर्मा शो ॾिसो त हुन में उहो सभु हुनखे हर वक़्तु ई हणंदा त इहे हुनजी सिद्धू जी खणी हुई आहे सीट हा पोइ तो हर वक़्तु शो हुनखे त ख़तरो ई हूंदो मूंखे के विहाराई नथी त को सीट न खणी वञे मां पाण वेठी आहियां। और इहो सुठो आहे हाणे इहा पॉलिसी जो हिसो आहे पॉलिसी जो हिसो आहे हाणे त डायरेक्शन बि मां पाण थी कयां शो जी। हा इहो सुठो आहे शो खां सवाइ मासी ॿियो छा कंदा आहियो? ॿियो बसि इहो मेहूं ॿियूं चाढ़ींदी आहियां। तो चओ मेहूं आहिनि कोन मासी? मेहूं अठंदसि त चाढ़ींदसि पहिरियों त पालींदी हुअसि न पहिरियों पालींदी मेहूं छॾे पोइ शो शुरू कयो न। हा मेहूं छॾे ॾिनियूं खपाए छॾियूं। अच्छा हीअ कुझु ॿ ऑप्शन हूंदा तव्हां वटि उन्हनि मां हिकिड़े खे चूज़ करिणो आहे। मां इन करे ॾाढो ॻाल्हायो त मतिलबु सवाल न अचनि पर मासी तूं पुछे सवाल त ईंदा न सवाल इहो ई त माना हिकिड़ो स्टार्टर ॾींदे त ॻाल्हाइणु शुरू करे त पोइ वरी सवाल ॾियांसि। अच्छा बीपर विच में अचे माना जीअं असां कंदा आहियूं पहिरीं हुनखे ॻाल्हाइणु ॾींदा आहियूं पोइ असुलु सवाल पुछंदा आहियूं जीअं ख़बर निकिरे। हा सही आहे ठीकु। सिंगिंग या एक्टिंग? मुंहिंजो ॿई न आहिनि ॿिन्हिनि मां हिकिड़ी पसंदि जी ॻाल्हि पसंदि हुजे। एक्टिंग सुठी आहे एक्टिंग पसंदि आहे। न्यूज़ या एंटरटेनमेंट? न्यूज़। स्टाइलिश या सादगी? सादगी। ओके टी या कॉफ़ी? कॉफ़ी। कॉफ़ी काफ़ी मतिलबु हा हा माण्हू अगरि पीअणु चाहे सुठी काफ़ी सुठो मतिलबु अगरि सुठी काफ़ी मिलणु हिकिड़ी नेमत आहे। वाओ नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त मुस्तफ़ा जरवार कॉफ़ी खे हिकु सुठी नेमत करार ॾिनो आहे। सुठी शइ आहे। इन जे लाइ असां इन ख़बर खे तस्दीक करण जे लाइ मुस्तफ़ा जरवार खे लाइन ते वठंदासीं। जीअं मुस्तफ़ा छा ख़बर आहे तव्हां हिते वरी ॿुधायो न त छा ख़बर आहे? अच्छा बीपर ॾियणो आहे। हा न असांजो बीपर डिघो थींदो आहे काफ़ी सुठी हिकिड़ी काफ़ी नेमत आहे। काफ़ी नेमत बीपर ते मूंखे यादि आयो असां न्यूज़ इहे 12 मई जो वाक़ियो थियलु हुजे ऐं मुंहिंजी ज़िम्मेवारी में शामिलु हो रिपोर्टिंग करणु। हाणे 12 मई त तव्हां सभिनी खे यादि वग़ैरह के नंढड़ा ॿार आहिनि उनखे ॿुधायूं त कराची में हिकिड़ा उन ॾींहुं हिकिड़ी जंग जो माहौल हो 60 माण्हू मरिया जेको निकिरे पियो उन ते फायर थियनि पिया आहिनि जंहिं मीडिया ते स्पेशली असां अची वियासीं फायरिंग जी ज़द में हेॾो हिकिड़ी धुर फायर करे पई हेॾो हिकिड़ी धुर फायर करे पई असां विच में वेठा अलाह से हयाती ॾिनी बची वई अलाह से हयाती ॾिनी मासी मुश्किल सां असां उतां निकितासीं त मूं ऑफिस वारे खे फ़ोन करे ॿुधायो बाबा फायरिंग थी आहे ऐं जेको मूं ॾिठो त उते 2-3 माण्हू ज़ख़्मी थिया जिन खे बुलेट्स नज़र आयूं लॻियूं हिकिड़ो मिनट होल्ड कर बीपर था कयूं मां चयो बाबा हेॾो गोली तूं मूंखे चवंदो बीपर कर मां चयो न पॉसिबल न हींअर तव्हां बंदि न कर फ़ोन बीपर कंदासीं हाणे असां बाबो अची वियो बीपर करिणो हाणे पोइ असां भित ते माना हीअं लेटी ऐं बीपर वेठा था ॾियूं त फायरिंग पई थिए ऐं माना इहे हिकिड़ा असांजी फील्ड में कॾहिं कॾहिं अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि त अॻियो माण्हू जेको आहे न असां ॾाढो ईज़िली ॾिसंदा आहियूं यार साफ़ ई ख़बर थो ॿुधाए पर उहो अलाए कहिड़े नालतुनि में वीचारो हूंदो आहे ॾुखे नालतुनि में पर पंहिंजो कमु आहे उहो ॾियनि था चए हीअ मूंखे हिकिड़ो वाक़ियो आहे त अहिड़ा बि थियल आहिनि वाक़िया असां सां अहिड़ी जॻह ते बीपर ॾेई आयो आहियां हा ज़िम्मेवारी में न ॾियां न त मूंसां पोइ अॼु हिते न हुजे सही
अच्छा, सब्जी या गोश्त? ॿई पसंदि आहिनि, पर गोश्त। टीवी या सोशल मीडिया? हाणे सोशल मीडिया। हाणे सोशल मीडिया, ओके। टिकटॉक या यूट्यूब? यूट्यूब। अरेंज मैरिज या लव मैरिज? लव मैरिज। लव मैरिज। ड्रामो या फिल्म? फिल्म। फिल्म। मेकअप या विदाउट मेकअप? मां या इन जनरली माना माण्हू तव्हांखे कहिड़ा पसंदि, मेकअप वारा या विदाउट मेकअप? सिंपल लाइफ। माना विदाउट मेकअप। डाइट या एक्सरसाइज? एक्सरसाइज। एक्सरसाइज। पैसो या फेम? विच में कोई इज़त वारो ऑप्शन बि रखो आहे त सुठो। ॿई इज़त वारा न आहिनि छा? न माना तव्हांखे कुझु माण्हू चॉइस कंदा आहिनि, बाबा मूंखे पैसो खपे, पोइ हाणे इज़त हुजे न हुजे, माना तव्हां सम्झी सघो था छा पियो चवां। असांजी हुन ते ख़ैर हा, पैसो या फेम? फेम। फेम, ओके। प्यार या पैसो? प्यार। प्यार। यस, पैसो मतिलबु डिपेंड करदो तव्हां कहिड़ी क़ीमत ते पैसो हासिलु कयो था। सीरियस या मज़ाक? मज़ाक बि ठीकु आहे, सुठी लाइफ आहे, मतिलबु सीरियस हर बार सीरियस जी ज़रूरत बि न आहे माण्हू खे। पर सीरियस माना तव्हां इहो था चओ? मतिलबु लाइ खिलबो घुरिजे ज़िंदगी में। ओके। खाधो कहिड़ो पसंदि आहे तव्हांखे? देसी। देसी, हा। ओके। ऐं फेवरेट एक्टर कहिड़ा तव्हांजा? ओवरऑल दुनिया मां तव्हांखे किथां ॿुधाए सघो था, ज़रूरी न आहे तव्हां सिंधी मीडिया जो ॿुधायो या पाकिस्तानी ॿुधायो, उर्दू जो या इंडियन ॿुधायो। मतिलबु मज़ा इहा तव्हां ॾिसो त खोड़ सारा एक्टर आहिनि, बॉलीवुड जा था खणो उन्हनि जा सुठा आहिनि, हॉलीवुड जा सुठा आहिनि, असांजा तव्हां सुठा एक्टर आहियो। अच्छा, यस। मूंखे त इहा ख़बर ई न हुई, तूं अॼु शुक्र जो मूंखे ॿुधाए छॾियो। मासी ॾिस तोखे ख़बर आहे, असां न्यूज़ वारा असांजो कमु आहे ख़बर रखणु। हा, इहो बि आहे। असांजो न बाक़ी तव्हांजी असांजी मूंखे हिकिड़ो पर्सनली सुवालु आयो, मां इन जे करे पुछंदुमि जो अॼु मौक़ो बि आहे, दस्तूर बि आहे, पूरी दुनिया शोबिज़ जूं ख़बरूं ॾिए थी, असांजी सिंधी मीडिया में इहो रवाजु छो न आहे त अॼु फलाणे एक्टर जे शो में फलाणो मसइलो थी वियो, अॼु फलाणे एक्टर सां हीअं थी वियो। इहा मां माना वॾे उन्हनि खे बि चवंदसि त इहो छो न आहे, असांजे एक्टर खे तव्हां प्रमोट छो नथा कयो न्यूज़ वारा? सिंधी एक्टर खे भले सिंधी एक्टर जा असां वटि तव्हां हिकिड़ी का मूवी अचे थी, असां हुनजो ॾिसो इंडियन कंटेंट तव्हांजो बंदि आहे, ठीकु, हॉलीवुड जो कंटेंट तव्हां हलायो था, पाकिस्तानी कंटेंट कुझु रिज़र्वड आहे, यानी उहा असां एज़ अ चैनल उहो कंहिं न कंहिं चैनल या कंहिं प्राइवेट कंपनी जो होम प्रोडक्शन आहे, मतिलबु थोरो फ़र्क़ु आहे हुन में। होम प्रोडक्शन जी शइ खे असां डायरेक्टली खणी करे उन जी नथा हलाए सघूं प्रोमोशनल मैटर में, सम्झो था। हाणे जो पर्सनल अगरि कंहिंसां कोई इशू थिए थो त असां तव्हांखे यादि हुजे तव्हांजो जिगर जलाल उहो अॻुवाट थिया त असां पूरी हिकिड़ी ट्रांसमिशन हलाई, ठीकु आहे। ही पंहिंजो मीराली साहिबु जेको आहिनि उनजो भाइटियो जो मर्डर थियो, असां पूरो उन खे इशू करे खयों ऐं जेसीं ताईं उनजा माण्हू न पकड़, हाणे ख़ैर फ़ैसिलो बि थी वियो त असां उनखे ईअं खोड़ सारियूं असांजी अहिड़ियूं स्टोरीज़ हलंदियूं आहिनि जंहिंमें फ़नकार, शाइर, अदीब जेके इंतिहाई गुरबत वारे हाल में अॼुकल्ह ज़िंदगी गुज़ारे पिया, मिसाल कासिर नवाज़ जी असांजी स्टोरी हलाई, तूं तमामु सुठो शाइर, उहो कहिड़ी ज़िंदगी गुज़ारे पियो, ईअं खोड़ सारो असां हलाईंदा आहियूं। मतिलबु पर अगरि स्पेसिफिक तव्हांजी प्रोमोशनल त उन में किथे किथे थोरो हिकिड़ा पॉलिसी जा इशूज़ थियनि था, मिसाल KTN जो त आउं सभु कुझु हलाए सघां थो, पर आउं बाक़ी जेका आउं प्रोडक्शन आहे उनजी स्टोरी खणी करे उनजी प्रोमोशनल कैंपेन। पर मुंहिंजो इहो ई सुवाल KTN जी बि माना असांजे एंटरटेनमेंट में जीअं हाणे मां तूं इहो चओ न पाड़े वारनि खे तव्हां लिफ्ट नथा करायो, पाड़े वारनि खे लिफ्ट नथा करायो, पाड़े वारनि खे लिफ्ट नथा करायो, पाड़े वारा तव्हांखे लिफ्ट कराइनि था। असांजे प्रोग्राम्स में नाजिया मीर तक़रीबन वेठी हूंदी आहे, तव्हां ॾिठो आहे, असां वटि तक़रीबन तव्हांजा न्यूज़ एंकर्स, न्यूज़ कास्टर्स असां पंहिंजे शोज़ में घुराईंदा आहियूं। असां पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा आहियूं, पाड़ो नबियुनि खे बि प्यारो आहे, असांखे बि प्यारो आहे। असां पर असांखे कॾहिं ॿुधण में न आयो आहे कमी कोताही हूंदी त उनखे ठीकु कंदासीं। न इहो हिकिड़ो ज़हन में मुंहिंजे ईंदो आहे त ईअं छो न आहे, माना कमी कोताही हूंदी त ठीकु कंदासीं। बाक़ी कुझु शयूं मूं तव्हांखे ॿुधायूं जेके होपफुली तव्हांखे सम्झ में क्लियर थियूं हूंदियूं। बाक़ी जीअं तव्हांजो पंहिंजे घर जी ॻाल्हि आहे उहो असां ठाहे वठंदासीं, कोई इशू न आहे। कमी पेशी हूंदी त उनखे इहो ॾिसो मुंहिंजो सिर्फ़ु सुवालु न, इहो असांजी पूरी जेका सिंधी KTN जी जेका टीम आहे, KTN ते ॾिसो केतिरा अदाकार कमु था करनि, असांखे ख़बर ई न आहे उन्हनि जे बारे में, छो जो असां वटि न्यूज़ न आहे। असां खां वधीक पॉपुलर आहियो। पॉपुलरिटी जी ॻाल्हि न आहे न, न्यूज़ ॾिसो कंट्रोवर्शियल केतिरियूं शयूं थियनि,
तव्हांजो तकरारी ख़बरूं हलाईंदासीं ठीकु आहे तकरारी मुंहिंजो न हलायो तव्हां मां पाण इहा नथी कयां पाण त चओ पिया मां त चवां सभिनी खे हिकिड़ो हो सभिनी जो तकरारी हलाए सभिनी जो तकरारी फलाणे जो जेको आहे हीउ मसइलो थी वियो असां हलाईंदासीं तव्हांजो जेके बि तकरारी शयूं हूंदियूं पोइ तव्हां थोरो असांजी पोइ भारत कजो इहे त सभु पोइ असां तव्हांखे लिफ़ाफ़ो खपे कावड़जी वञो त असांजी तकरारी शयूं छो था हलाइनि न न मां त चवंदुसि त इहा पर बहरहाल सीरियस नोट अगरि तिन में किथे कमी कुझु थी कमी पेशी आहे त उनखे ठीकु आहे न मां पर्सनली आई लव KTN न्यूज़ छो जो तव्हां हमेशह असांजी सिंध जी अकासी कंदा आहियो ऐं असांजी जेका ख़बर हूंदी आहे तमामु सुठे तरीक़े सां अॼु बि किथे बि तव्हां वञो सिंधी जेतिरा बि एरियाज़ आहिनि उते KTN न्यूज़ हलंदी आहे हालांकि ॿिया बि चैनल आहिनि पर KTN ते माण्हुनि जो एतमाद आहे KTN माण्हुनि जे उन एतमाद खे कॾहिं टोड़ण न ॾिनो आहे जंहिंजे करे अॼु बि किथे बि न्यूज़ चैनल अगरि सिंधी हले थो त उहो KTN न्यूज़ आहे इहा असांजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे ॾिसो हिन में सॼी जेका टीम आहे सॼी टीम यानी फील्ड जे रिपोर्टर खां वठी तव्हांजे डेस्क जे स्क्रिप्ट एडिटर ताईं प्रेज़ेंटर ताईं PCR टीम ताईं शिफ्ट इंचार्जनि ताईं ही सभिनी जी हिकिड़ी कलेक्टिव महिनत आहे हीअ की हिकिड़े माण्हू जी महिनत असां नथा ॾेई सघूं हीअ हिकिड़ी पूरी टीम जी हिकिड़ी महिनत आहे ऐं सालनि खां आहे ऐं उनजो ॾिसो असां आहियूं माण्हुनि सां ॾिसो अगरि असां माण्हुनि सां गॾु न बीहंदासीं त माण्हू बि असां सां गॾु न बीहंदा त असां आहियूं माण्हुनि सां माण्हू आहिनि असां आहियूं ईअं ई हले पियो माण्हू कुझु ॿियो ॾिसणु चाहिनि असां हुनखे चवंदा तव्हां हीअ ॾिसो असां पंहिंजे हुननि खे ख़बर हिकिड़ी खपे मिसाल शिकारपुर में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे सॼे शिकारपुर जे शहर जो उन में इंट्रस्ट आहे ऐं हुननि खे ॿुधायां त शिकारपुर जो जेको फलाणो MP आहे उहो ॾाढो भलो कमु पियो करे त माण्हू हिन खां सुठो आहे त ॿियो कुझु ॾिसूं सो जिथे माण्हू बीहनि था असां उते बीहूं था ऐं हीअ असांजो जेको मोटो चइजे उहो बि असांजो इहो ई आहे जिते सिंध गॾिजे थी बिल्कुलु इहो ई आहे बिल्कुलु थैंक यू सो मच मुस्तफ़ा साहब तव्हांजी वॾी महिरबानी में आया ऐं मुंहिंजी रियली में ॾाढी ख़्वाहिश हुई काफ़ी अरसे खां त मां तव्हांखे इनवाइट कयां ऐं तव्हां सां पर्सनली छो जो मुंहिंजी जंहिंसां स्क्रीन ते कचहरी थींदी आहे उन्हनि जी असां सां अंडरस्टैंडिंग ॾाढी सुठी थी वेंदी आहे छो सुवाल अहिड़ा हूंदा आहिनि उन माण्हू खे माना हिकिड़े तरीक़े सां मुंहिंजी तमामु घणी माना सुञाणप थी वेंदी आहे सुवाल अहिड़ा हूंदा आहिनि जेके माना सभु ख़बर पइजी वेंदी आहे त किथां जो आहे पढ़ाई छा कई आहे हिन ऐं हीअ पास्ट में छा हुयो हिन स्ट्रगल कीअं कई आहे उन खां अलावा हिन जो रायो छा आहे जीअं तव्हां खां हाणे खण वग़ैरह सवाल कया त उन में ख़बर पइजी वेंदी आहे हिकिड़ी तव्हांजी राय छा आहे पंहिंजी टीम जे बारे में छा राय आहे ऐं तव्हांखे बि काफ़ी शयूं ख़बर पई हूंदियूं त तव्हां असां छा था सोचूं न तव्हांजी महिरबानी तव्हां मूंखे इज़त ॾिनी इन प्रोग्राम में घुरायो ऐं ॾाढी ख़ुशी थी ऐं मूंखे इहा उमेदु आहे मूं तव्हांजे नाज़रीन खे तव्हांखे बोर कोन कयो हूंदो न तव्हां ॾाढो मज़ो आयो असांखे ऐं ॾाढो सुठो लॻो त नाज़रीन साईं जिन खां बि इजाज़त वठंदासीं तव्हांखे थैंक यू बि चवंदासीं वंस अगेन अचण जे लाइ ऐं वरी नए हफ़्ते सां नए कंहिं गेस्ट या गेस्टड़ी सां मिलंदासीं तेसिताईं असांजी पूरी टीम खे छो जो तव्हांखे मां बार बार चवंदी आहियां इहा होस्ट नज़र तव्हांखे मासी मोरा ईंदी आहे अॻियां पर असांजी पूरी टीम जी महिनत हूंदी आहे OB में अदा साहिड़ हूंदो आहे जेको आहे तमामु घणो महिनती माण्हू आहे तरीक़े सां जेको आहे प्रॉपर ॾिसंदो आहे त कमु सही थो थिए कैमरा ते असां वटि नोमान हूंदो आहे फयाज़ हूंदो आहे ऐं तव्हांजी मासी मोरा तव्हां सां गॾु हूंदी आहे त असांजो कोई न कोई गेस्टो बि हूंदो आहे जेको पंहिंजो टाइम कढी करे असांखे टाइम ॾींदो आहे ऐं घणा असांजा ॾाढा ॾुखिया सुवाल हूंदा आहिनि पर हू असांखे ओतिरो माना कोऑपरेट कंदा आहिनि उन्हनि सभिनी जी महिरबानी ऐं वरी नए हफ़्ते मिलंदासीं कंहिं नए गेस्ट सां तेसिताईं अल्लाह हाफ़िज़